अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरती में अवां सभिनी खे चऊं था भली कार। ऐं जीअं त असांजो हीउ प्रोग्राम ईंदो आहे सैटरडे ऐं संडे ते, सो मुंहिंजी तानिया ख़ान जी ऐं समूरी टीम जी इहा हिकिड़ी कोशिशि हूंदी आहे त हीउ जेको असांजो प्रोग्राम आहे हिन में रुगो एंटरटेनमेंट न हुजे पर खोड़ सारी इंफॉर्मेशन भी होजे, मुल्क में छा पियो थिए, मुल्क सां गॾोगॾु दुनिया जहान में छा पियो थिए। सो असीं हिकिड़ी नंढड़ी कोशिशि कंदा आहियूं अव्हां खे आगाह रखण जी। सो उमेद आहे त अव्हां असांजी हिन कोशिशि खे जेको आहे पसंदि कंदा हूंदा। सो अॼु बि असीं खोड़ सारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। तानिया, मुल्क में सर्दी जी लहर जी शुरूआत थी चुकी आहे पर सियासी पारो मुल्क जो उहो ॾींहों हाई थींदो पियो वञे, छाकाणि त मुखालिफ़ जी जेका तहरीक आहे उन खां पोइ जेका सूरत-हाल जुड़ंदे नज़र अचे पई, सर्दी सां गॾोगॾु पॉलिटिकल टेम्परेचर असांखे काफ़ी हाई नज़र अचे पियो। ऐं गॾोगॾु वज़ीर आज़म इमरान ख़ान साहब जो हिकिड़ो इंट्रस्टिंग बयानु साम्हूं आयो जंहिंमें हुननि चयो त हुननि खे दबाव हेठि न आहिनि। हिकिड़े पासे हू अहिड़े क़िस्म जा बयान ॾियनि था त हू दबाव में न आहिनि। ज़ाहिर आहे हिकिड़ो वज़ीर आज़म हुजे, वफ़ाक़ी वज़ीर हुजनि, उन्हनि खे अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं करणियूं हूंदियूं आहिनि। केॾी बि कमज़ोर हुकूमत हुजे उहा कीअं चवंदी त असीं दबाव में आहियूं, बहादुर फील कराईंदा। पर गॾोगॾु जेके उन्हनि जा अमल आहिनि उन्हनि मां साबित थिए थो त हू केतिरा टेंशन में आहिनि। सेनेट जी जेका चूंड आहे उहा मार्च 2021 में थियणी आहे, जंहिंजे लाइ हू चवंदा त हू अॻु में कराईंदा। इहो कीअं थो पॉसिबल थी सघे त हिकिड़ा सेनेटर जेके अञा रिटायर ई न थिया हुजनि उन्हनि जे सीटनि ते अवां नई इलेक्शन करायो। सो इहो जेको ऐलान आहे छो पियो करे ख़ान साहब इन करे पियो करे छाकाणि त अपोज़िशन इस्तीफ़ाउनि जी धमकी न रुगो ॾेई चुकी आहे, पर मुख़्तलिफ़ जेके क़ौमी असेंबली जा, सूबाई असेंबली जा मेंबर आहिनि उन्हनि धड़ाधड़ इस्तीफ़ाऊं जमा कराइण शुरू करे छॾियूं आहिनि। 31 जेका जनवरी आहे उहा लास्ट डेट आहे त समूरा मेंबर पंहिंजी पार्टी क़यादत वटि, PDM जी क़यादत वटि इस्तीफ़ाऊं जमा कराइण वञनि पिया। उनखां पोइ उन्हनि खे डपु इहो आहे त मे बि ही असेंबलियूं टुटी न वञनि। ऐं जेकॾहिं सूबाई असेंबली जेका आहे सिंध असेंबली जो जेकॾहिं ज़िक्र कयूं, असांजे नाज़रीन जी इल्म में हूंदो, यकीनन हू असां खां वधीक बाख़बर आहिनि असांजा ॾिसंदड़। सो उन्हनि जे इल्म में हूंदो त सेनेट जी जेका इलेक्शन आहे उनजे लाइ मस्ट इहो हूंदो आहे त चारई जेके सूबाई असेंबलियूं आहिनि उन्हनि जा जेके मेंबर आहिनि उन्हनि ते मुश्तमिल हिकिड़ो इलेक्टोरल कॉलेज ठहियल आहे। ठीकु आहे, उन विच में जेकॾहिं हाणे हिकिड़ी बि असेंबली टुटी थी वञे त इलेक्टोरल कॉलेज अवां वटि पूरो नथो रहे ऐं इन सूरत में सेनेट जी इलेक्शन थी नथी सघे। ऐं ख़ान साहब चए थो त असीं इलेक्शन अॻु कराईंदासीं, वक़्त खां अॻु। अहिड़े क़िस्म जो उन्हनि अंदियो ॾिनो आहे, उन्हनि हिकिड़ो ऐलान उन्हनि जो साम्हूं आयो आहे, पर इहो थी कोन थो सघे। जेके मुख़्तलिफ़ आइनी ऐं क़ानूनी माहिर आहिनि उहे इहो ॿुधाइनि था त हिकिड़ो त इहो ऐलान वज़ीर आज़म नथो करे सघे, इलेक्शन कमीशन जे सरबराह जो इहो अख़्तियार आहे ऐं मुल्क में हिकिड़ो आइनी इदारो इलेक्शन कमीशन मौजूदु आहे। सो उहो इहो करे सघे थो। ऐं ॿी ॻाल्हि त सेनेटर मौजूदु आहिनि, जॾहिं उन्हनि जी रिटायरमेंट जो वक़्तु नथो थिए त उहे सेनेट जी चूंड कीअं था कराए सघनि। ख़ान साहब जो इहो चवणु आहे त हीउ जेको कुझु थिए पियो, हुननि लफ़्ज़ ड्रामो यूज़ कयो त अपोज़िशन हीउ जेको कुझु ड्रामो करे पई उनजो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त सेनेट जी इलेक्शन न थी सघे। ऐं नो डाउट उनमें को बि शक न आहे त अपोज़िशन जी इहा कोशिशि बि आहे त सेनेट जी चूंडुनि खां अॻु में। हिते जेकॾहिं बिलावल भुट्टो जी ॻाल्हि कयूं त उन्हनि चयो था जेकॾहिं सिंध जेकी आहे, सिंध हुकूमत जी बि कुर्बानी ॾियणी पए थी त असीं ॾींदासीं। ऐं ॻाल्हि उहा ई आहे जेकॾहिं सिंध असेंबली मां सभ खां वधीक अक्सरियत जेका आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मेंबरनि जी आहे, उहे समूरा मेंबर जेकॾहिं रिज़ाइन करे वञनि था त तव्हांजी असेंबली टुटी वेंदी। जॾहिं असेंबली टुटी वेंदी त उहा ई ॻाल्हि जेका मूं पे कई त इलेक्टोरल कॉलेज जेको आहे अव्हां जो पूरो न थींदो ऐं इन सूरत में सेनेट जी इलेक्शन थी कान सघंदी। सो इहा उन मां उन्हनि जी हिकिड़ी जेका बौखलाहट खणी चऊं उहा ज़ाहिर पई थिए। केॾी इंट्रस्टिंग ॻाल्हि आहे तानिया, हिकिड़े पासे ॾींहं में 4-4, 8-8 दफ़ा मुख़्तलिफ़ जेके वफ़ाक़ी वज़ीर आहिनि, PTI जा अॻवान आहिनि, उहे TV चैनलनि ते अचनि था, तज्ज़िया तबसरा कनि था। वज़ीर आज़म साहब कुतनि सां गॾु शेयर करे, यस हाणे उन ॾींहं ते पिया कनि इहो सभु कुझु। जंहिं ॾींहं ते लाहौर में अपोज़िशन जो जलसो थिए पियो त भई तव्हां छा पिया शो करणु चाहियो। माण्हू वज़ाहत कॾहिं ॾींदो आहे, जॾहिं का परेशानी हूंदी आहे वज़ाहतूं माण्हू तॾहिं पेश कंदो आहे। त हाणे ख़ान साहब वज़ाहतूं ॾियण में पूरो आहे त न मूंखे त का टेंशन कोन्हे। इन मां ई ख़बर पवे थी त हू केतिरी टेंशन में आहिनि। सो मुल्की टेम्परेचर हाई आहे, सर्दी जी लहर पंहिंजी जॻह ते आहे ऐं अपोज़िशन मार्च जो ऐलान बि करे चुकी आहे त फेबरवरी ताईं उहो मार्च बि इस्लामाबाद जी तरफ़ थी सघे थो। ऐं मार्च खां पहिरियां डिवीजन सतह ते जलसा बि थियणा आहिनि, जंहिंजे शेड्यूल जो ऐलान बि थी चुको आहे। 12 खां 14 वॾा जलसा थींदा डिवीजन लेवल ते, सिंध समेत चइनी सूबनि में उहे बि थियणा आहिनि। सो टेम्परेचर काफ़ी अपोज़िशन हाई करे चुकी आहे। अपोज़िशन जो जेका तहरीक आहे उहा हुकूमत जे लाइ परेशानी जो सबबु थी चुकी आहे, पर हू मञनि कोन था। उहा हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे। न रुगो हुकूमत
पर हुकूमत जा जेके ॿिया इदारा आहिनि उन्हनि जा जेके सहकारी इदारा उहे बि असांखे काफ़ी परेशानियुनि में नज़र अचनि पिया। सूरत हाल काफ़ी इंट्रस्टिंग आहे ऐं अव्हां रोज़ाना जी बुनियाद ते ख़बरूं ॾिसो पिया, अव्हांखे अंदाज़ो हूंदो ऐं लॻे ईअं थो त हिन भेरे जेका ही तहरीक शुरू कई आहे अपोज़िशन उनजो को न को खड़ तेल ज़रूरु निकिरंदो। उहो कहिड़ी सूरत में थी सघे थो उहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। बहरहाल सूरत हाल काफ़ी इंट्रस्टिंग पई थिए। पर हिते टाइम थियो आहे टॉप स्टोरीज़ पे ॾिसंदासीं, उन सां गॾोगॾु अॼु जे महिमाननि सां बि जी कराईंदासीं मुलाक़ात ऐं ॿिया खोड़ सारा सेगमेंट में असांजे प्रोग्राम जो हिसो हूंदा। सो हलूं था टॉप स्टोरीज़ ते। वज़ीर आज़म जे वक़्त खां अॻु सेनेट जी चूंड कराइण वारे ऐलान ते समूरे मुल्क में बहस हलंदड़ मुख़ालिफ़ धुर उन बयान खे वज़ीर आज़म जी बौखलाहट करार ॾेई छॾियो। PDM क़यादत जो चवणु आहे त सेनेट चूंड बाबति कंहिं बि ग़ैर आइनी हरबे खे कामयाबु थियण न ॾींदासीं। अमेरिका में कोरोना सबबि हिकु ॾींहुं अंदरि रिकॉर्ड 3600 माण्हू फौत। पाकिस्तान में भी फौत थींदड़ माण्हुनि जो अंग वधी वियो। मुख़्तलिफ़ अस्पतालनि में ICU भरिजी विया। नौजवान फास्ट बॉलर मोहम्मद आमिर पारां वक़्त खां अॻु इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जे ऐलान खां पोइ सीनियर रांदीगर PCB जे रांदीगरनि सां अख़्तियार कयल रवैये ते सख़्त तनक़ीद करण लॻा। शाहिद आफ़रीदी, सुहेल तनवीर, आकिब जावेद तोड़े ॿियनि पारां मोहम्मद आमिर खे फ़ैसिलो वापसि वठण जो मशवरो। पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ब्रांड्स ते अर्तुगरुल जी हलीमा सुल्तान छायल हाणे कपड़नि जे इश्तिहार में भी नज़र ईंदी। पंहिंजी अदाकारनि खे नज़र अंदाज़ करण ते सोशल मीडिया ते उन्हनि ब्रांड्स ख़िलाफ़ तनक़ीद जो सिलसिलो हलंदड़। जी त नाज़रीन, टॉप स्टोरीज़ अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक, पर ब्रेक खां पोइ जेके महिमान असां सां गॾु हूंदा उन्हनि जे बारे में नसीर अव्हांखे मुख़्तसिर ॿुधाईंदो। जी बिल्कुलु, उहे सिंध में मज़ाहिमती शाइरी जे हवाले सां सुञाता वञनि था। तमामु वॾो नाव आहे उन्हनि जो ऐं उन्हनि जी शाइरी झरझंग में पसंदि कई थी वञे। ज़बरदस्त ॻाल्हियूं बि कनि था, ज़बरदस्त शाइरी बि कनि था। असीं उन्हनि सां ॻाल्हियूं बि कंदासीं ऐं उन्हनि खां खोड़ सारी जेका शाइरी बि ॿुधंदासीं, पर स्पेशली जेका मज़ाहिमती शाइरी आहे साईं जन जी जेका सुञाणप बणियल आहे उहा शाइरी उन्हनि खां ॿुधंदासीं। पर वठूं था हिते मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे सिंध जी मज़ाहिमती शाइरी जो तमामु वॾो नाव ऐं सिंध में शऊर पैदा करण जे हवाले सां स्पेशली हिन हालतुनि जिन मां असीं गुज़रूं पिया। ऐं त बार बार इहो चवंदो आहियां त हिन दौर में ज़ाहिर आहे शाइरी जो खोड़ सारियूं सिन्फ़ूं आहिनि। माण्हू प्यार मोहबत ते उन ते इश्किया शाइरी बि हर वॾे शाइर कई आहे, करणु खपे। पर हिन दौर में आउं चवंदो आहियां त अहिड़े क़िस्म जी शाइरी असांखे इन करे बि सूट नथी करे जो जेके असांजूं हालतूं आहिनि। ऐं हिन दौर में अहिड़े क़िस्म जी शाइरी माना हिकिड़ी अयाशी खां सवाइ कुझु बि न आहे। सो हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे सिंध में मज़ाहिमती शाइरी जे हवाले सां तमामु वॾो नाव आहे साईं महर डबाई साहिबु। उन्हनि असांखे जॉइन कयो आहे ऐं अॼु असांजी कोशिशि रहंदी, तानिया खे मूं पहिरियां बि चयो पिए त असीं घटि ॻाल्हायूं, असांखे माण्हू कोन था ॿुधणु चाहिनि। सो महर साहिब खे ॿुधणु चाहिनि था। सो महर डबाई साहिब खां असीं शाइरी ॿुधंदासीं, खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। तमामु घणी महिरबानी डबाई साहिबु, मां असांखे टाइम ॾिनो। ऐं सुबुह सुबुह मांखे तंग कयो असां सॉरी। सो तानी शुरूआत ई असां कंदासीं शाइरी खां। जीअं असांजी कमेंटमेंट वरिती आहे न, उथंदे ई कुझु थी वञे, अहिड़ो थी वञे जो माना चङे भले जो वार वार। सो असांखे जेको कुझु ॿुधाइणु चाहियो। कुझु सिटूं आहिनि त भाग जो झेड़ो बि आत ग़रीब सां, भाग जो धेड़ो बि आत ग़रीब सां, ऐं बुख जो तालुक ॻंढियाऊं नसीब सां। नसीब जो, नसीब जी ॻाल्हि कई सर। भाग जो झेड़ो बि आत ग़रीब सां, ऐं बुख जो तालुक ॻंढियाऊं नसीब सां। दर्द बेतरतीब आ मिलंदो रहियो, दर्द बेतरतीब आ मिलंदो रहियो। शाइरी चओ था कयां तरतीब सां। ज़बरदस्त। ऐं मालदारनि खे चवनि था रब ॾिनो, उन्हनि खे रब ॾिनो, रब खे ठाहियूं बि कंहिं तरकीब सां। वाह 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 वाह। ऐं भोगनाऊं थो लिखां शाइर किथे, सो मुक़ाबिल कीन आऊं अदीब सां। वाह वाह। सूर सलणा हा
सलींदुसि जे मिले। सूर सलना हा सलींदुस जे मिले। जे मिले एडबाई हाल भाई हबीब सां। वाह 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 वाह। इते वरी मूंखे यादि थो अचे अयाज़ साहब जो गज़ल आहे शेख आज़द, केरु हिन हाल जो सबबु आहे, वाह केरु हिन हाल जो सबबु आहे, काथे आहे जो तुंहिंजो रब आहे। वाह वाह वाह। केरु हिन हाल जो सबबु आहे, काथे आहे जो तुंहिंजो रब आहे। नेमतूं हज़ार सांढे रख, मुंहिंजी मानी गभो तलब आहे। तुंहिंजूं हज़ार नेमतूं पाण वटि रख, मुंहिंजी मानी गभो तलब आहे। जेको आहे पोइ आख़िर में अची चए थो अयाज़ साहब त चांड्रो की रात खे ॾिसी अयाज़ दिलि चवे थी त कोई रब आहे। ज़बरदस्त। ऐं अवां जेके मशहूरु माना ज़ाहिर आहे खोड़ सारियूं शयूं अवां जूं मशहूरु थियनि, पर जॾहिं ॼट तो ते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लुनि जा नुक़सान थींदा, उहो बि ज़रूरु ॿुधणु चाहींदासीं। ॿियो जेको मूं ॾिठो पियो त हीअ धरती जीजल माओ अथव, उहो बि ॾाढो मशहूरु थियो। मुंहिंजो साह अथव, उहो जिक्र थी वञे त ये धरती जीजल माओ अथव, हिन सिंध में मुंहिंजो साह अथव। ऐं बनियूं ॿारहं फसुल पोठा, पोठा सम्झो था? बिल्कुलु। बनियूं 12 फसुल पोठा, बंगुला छपर कच्चा कोठा, चौरनि सां बि चाह अथव, न सिंध में मुंहिंजो साह अथव। ऐं सिंध में जेको सॾाए सिंधी, बरोच समाट कोली कच्छी, भील बि मुंहिंजो भाव अथव। हिन सिंध में मुंहिंजो साह अथव। ऐं 16 आना सच डुबाई, जन्नत जो गच। 16 आना सच डुबाई, जन्नत जो सिंध गच डुबाई, टको की न वधाव अथव। हिन सिंध में मुंहिंजो साह अथव, हीअ धरती जीजल माउ अथव। सही। त कीअं बि ॾिसो, सर मूं इंट्रो में ॻाल्हि कई त हिन दौर मां जंहिं मां असीं गुज़रूं पिया, ज़ाहिर आहे सिंध ते त असांजी त एज ई कोन्हे, पर मुसलसल असां हिकिड़ो जबर ई ॾिठो आहे। जॾहिं असांखे शऊरी अख सां जॾहिं ॾिसूं था, पंहिंजा हुजनि परावा हुजनि, जेको असीं ॿुधंदा हुआसीं ठटे खे हुननि साड़ियो, हीअं कयो, अरगून आया, तरखान आया, पर पंहिंजनि असां सां घटायो आहे मुंहिंजे ख़्याल में। कॾहिं कॾहिं त ईअं लॻंदो आहे त उन्हनि खां वधीक ई असां सां करे विया आहिनि। नसीर साईं, ॻाल्हि आहे त जॾहिं पाण हक़ तलफ़ी जी ॻाल्हि कयूं था, ना इंसाफ़ियुनि जी ॻाल्हि कयूं था, त पोइ थोरो असांखे सम्झणो पवंदो त अॼु हक़ तलफ़ियूं छो पियूं थियनि, ऐं जेको इहा असांखे लॻे पियो त असां सां असांजा पिया कनि। मुंहिंजे ख़्याल में काइनात जी आऊं त ईअं थो सम्झां त वाहिद कि तव्हांजी धरती आहे, असांजी सिंध धरती आहे, जंहिं कंहिं ते भला कोन कई आहे। ऐं इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे, यानी कंहिं ते बि, न कंहिंजे खीसे ते अख, न कंहिंजे धरती ते अख, न कंहिंजे मिल्कियत ते अख। उनजो सबबु इहो त हिकु त ही मालदार माण्हू आहे, ॿिया ही मुहज़िब हुआ, ग़लति ऐं सही जी शनास रखंदा हुआ, ही कंहिंसां नाइंसाफ़ी खे ग़लति सम्झंदा हुआ। इन करे हिननि कॾहिं बि, ऐं हिननि जी इहा ई शराफ़त हिननि जी कमज़ोरी ॼण त बीह रही। ऐं जेके दुनिया जा बुखिया पोइ मुख़्तलिफ़ सबब जोड़े, सबबनि पोइ खणी हुन में मज़हब बि आणे, उन पंहिंजे मज़हब खे पंहिंजे नाले इस्तेमालु करे बि उन्हनि धरती ते हलाऊं कयूं, पंहिंजो पेट भरण लाइ ज़्यादतियूं कयूं न। पोइ इहो सिलसिलो त हलंदो रहियो यको। जीअं जीअं दुनिया तब्दील थी आहे, तीअं वेड़ जा अंदाज़, धाड़े जा अंदाज़, फुरनि जा अंदाज़ तब्दील थिया आहिनि, उन्हनि में बि तरक़ी आई आहे। हाणे जेके माना ईअं सम्झो पोएं 50 साल खां जेका दुनिया में फुरलुट थिए पई, उहा साइंटिफिक तरीक़े सां थिए पई, हा न। सिधी राबरी कोन्हे जो तव्हां कंहिंखे तव्हां कपिड़ा फाड़े खीसो, न, हिकिड़ो तरीक़े सां। छो त मुल्कनि जूं सरहदूं जुड़ी वियूं आहिनि, खारदार तारूं लॻी वियूं आहिनि, सिक्योरिटी सिस्टम अची वियो आहे, जिद्दत ईंदी वई आहे। हाणे उन जिद्दत खे बाईपास करिणो आहे तव्हांखे फुरण जे लाइ कंहिंखे बि। सो सिंध त साॻी आहे तव्हांजी, पोइ कॾहिं ब्रिटिश राज हेठि हुई, कॾहिं इंडियन राज हेठि रही, कॾहिं वरी हाणे जेको ही 47 में आज़ादी मिली वरी पाकिस्तान जी हेठि अची वई। यानी सिंध तव्हांजी शुरू खां वठी उहा पंहिंजी जॻह ते मौजूदु आहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त उन सां ज़्यादतूं ईअं बि थींदियूं रहियूं जो हुन खां जोग्राफिक हदूं जूं सोढ़ियूं थी वई, पर सिंध जी मालदारी खुटी कोन्हे न। त हुनजी अर्निंग जेका आहे, हुनजी जेका पैदाइशी ताक़त आहे, उहा घटी कोन्हे बल्कि वधी आहे। जेकॾहिं तव्हां 47 में वञो त मुंहिंजे ख़्याल में हिन अॼोके पाकिस्तान जी आदमशुमारी सिर्फ़ु 2 करोड़ हुई, ऐं सिंध छा हूंदी हुन कुझु बि न, इवन कराची शहर जी सफ़ा तोड़ियो। अॼु इहे ई सिंध जी जेका सरकारी आदमशुमारी आहे 4.5 करोड़ आहे, पर
जेके गैर रजिस्टर्ड आहिनि, पनाहगीर चऊं, जेके चोरी करोड़ सवा उहे बि थी विया। यानी 6-7 करोड़ माण्हुनि खे इहा सिंध ताते पई। उन खां सवाइ गवर्नमेंट जा पंहिंजा अंग अखर आहिनि, त 70% रेवेन्यू ॾे थी। यानी इहा सिंध तव्हांजी 6-7 करोड़ माण्हुनि खे अलॻि ताते पई ऐं 70% रेवेन्यू पूरे मुल्क खे जमा कराए पई पूल में। यानी ॿिया सूबा सिर्फ़ु 30% अकेली ई सिंध। हाणे जेकर ईअं था वेही कैलकुलेशन ठाहियूं थुल्हे अखरनि में, त 22 करोड़ पाकिस्ताननि जो 70% घणो थींदो, लॻभॻि 14.5 करोड़। यानी हीअ सिंध 14.5 करोड़ माण्हुनि खे ताते पई। यानी हाणे सिर्फ़ु अञा वसाइल त आहिनि। सो ॻाल्हि अगरि जेका पाण खे बेवाजिबी जी, त हाणे ॻोल्हियूं बेवाजिबियूं। हिकिड़ो अलमियो इहो बि ॿुधाए छॾियां तव्हांखे, त जेका हीअ सिंध 14.5 करोड़ खे ताते पई, इन जा पंहिंजा ॿार 2.5 करोड़ गुरबत जी लकीर खां हेठि। 50% गूगल त 60% थो ॿुधाए, पर तव्हां 50% ॿुधो गुरबत जी लकीर खां हेठि। यानी न सुठी खाधो, सुठो खाधो, कुझु बि कोन्हे। हुनजी वरी आमदन ॾिसो। हाणे ॻोल्हिणो आहे इन ज़ुल्म खे, त इहो ज़ुल्म करे केरु पियो? हीअ त बदइख़लाक़ी आहे। त जेको पुटु तव्हांजो घणो कमाए थो, उनखे खाइण लाइ कुझु तव्हां हुनखे घर खां ॿाहिरि विहारे छॾियो। जेके पुट सॼो ॾींहुं उथनि 12-1 बजे पिया, उनखे हंज में सुम्हारे वेठा आहियो। मूंखे हिकिड़ो MNA हुयो पंजाब जो, मूंखे ज़हन ते नालो कोन पियो अचे, चौधरी नज़ीर या को अहिड़ो नालो, डिबेट हुनजी ॿुधी मूंखे ॾाढी सुठी ॻाल्हि लॻी। हुन सवाल कयो उर्दू चैनल ते एंकर खे पंहिंजो खां, जॾहिं ॻाल्हाए पियो वञे, उनजो ये क्या तरीका है कि आप कहते हो कि छोटे भाई को खाना नहीं आता, इसलिए उसका खाना मैं खा जाता हूँ। मतिलबु इहो वॾो एतिराफ़ हो, हीउ वॾो एतिराफ़ हो। सो असां सां हालत इहा अथव त असां वटि अहिड़ो नसुल पैदा कराए ॾिनो आहे उन्हनि माण्हुनि जिन खे सिंध जा वसीला खुखनि था, जिन जी सिंध जे ॿेटनि खां वठी वसीलनि ते नज़र आहे, तेल ते नज़र आहे। उन्हनि हिकिड़ा माण्हू तयारु कया आहिनि, फार्मिंग कई आहे उन्हनि माण्हुनि जी, हा न। उन्हनि खे असांजी टोपियूं पारायूं अथनि, असांजी शलवार कमीज़ पाराई अथनि, उन्हनि खे असांजा पटका पाराया अथनि ऐं वेहारे इक़्तिदारी कुर्सियुनि ते छॾियो अथनि, ब्यूरोक्रेसी जी कुर्सियुनि ते छॾियो अथनि। पर उहे आहिनि सिंध जा, ओरिजिनली असांजा न आहिनि, असांजा ॾेखाव में। हाणे उहे असांजा थी करे असांजा हिन क़ौम जा हक़ गज़ब पिया कनि। सिर्फ़ु माना जेकॾहिं वेही मातम कजे न, त जेको तव्हांजो ही सूबो 70% रेवेन्यू ॾे थो सॼे मुल्क खे, पूरे पाकिस्तान में वाहिद हिन सूबे जी एजुकेशन तबाह आहे। हीअ ऑथेंटिक रिपोर्ट BBC जी आहे, मुंहिंजी कोन्हे, मूं हुनखे। यानी इहो इन ज़िमेदारी कंहिंखे चऊं? नथा चई सघूं। यानी हितां जो मुंहिंजो ॾाढी विच में हिकिड़ी क्लिप हली बि हुई, ऐं अॼु बि हुन ते क़ाइमु आहियां, त सिंध खे हलाइण लाइ अॻे 58 हाणे 30 माण्हुनि जी ज़रूरत आहे। हिकिड़ो DC, हिकिड़ो SP, 30 डिस्ट्रिक्ट आहिनि। असां वटि 60 हिन मिट्टी सां प्यार कंदड़ ब्यूरोक्रेट कोन था मिलनि। इहो केॾो अलमियो चइजे न। इहो त 4.5 करोड़ रजिस्टर्ड आदमशुमारी मां 60 माण्हू कमिटेड 60 माण्हू, उहे 60 माण्हू गवर्नमेंट केॾो फैसिलिटेट थी करे। अॼु बि हुननि खे बादशाही दरबार हाल आहे, DC वटि दरबार हाल, हेड़े जदीद दौर में बि दरबार हाल आहे, बादशाह मुगलनि वटि थींदो हो। दरबार हाल आहे, रहाइश लाइ वॾो वसी अरीज़ कमरो, उनजी ज़ाल न हलाराइण बि ब्यूटी पार्लर ते वेंदी आहे। एॾियूं सहूलतूं खणंदड़ उहो डिप्टी कमिश्नर पंहिंजे शहर मां न इनक्रोचमेंट खां 21 डिपार्टमेंट मुंहिंजे ख़्याल में उन DC जे हेठां आहिनि, ऐं सॼो रिस्पॉन्सिबल उहो आहे। त हू नथो एजुकेशन बहितर कराए सघे, नथो बंदि पियल स्कूल खोलाए सघे, नथो हद दख़लियूं नथो हटाए सघे, किचरा साफ़ नथो कराए सघे। ई केॾो वॾो अलमियो आहे। यानी असां हिकु ईमानदार DC पैदा नथा करे सघूं, या पैदा करणु नथो ॾिनो वञे। सवाल ई आहे, हिकु बि SP ईमानदार पैदा नथा करे सघूं या नथो करणु ॾिनो वञे। इन जो मतिलबु असां इहो सम्झूं त हीअ जेके असांजे कपिड़नि में, असांजे लिबास में हिकिड़ी मख़लूक विहारी वई आहे, जिन जी अखि पंहिंजे नक ऐं पंहिंजे पेट ताईं आहे। उहो ॾिसनि ई कोन था। हिन माण्हू, हिन धरती जे माण्हुनि सां उनखे को बि लॻाव कोन्हे। त पोइ
ऐं मुंहिंजो कलम उन्हनि खे गारियूं ज़रूरु ॾिए थो। ऐं उहो असां ॿुधंदासीं, ब्रेक जो वक़्तु बि थिए थो, त ऐं वाक़ई केॾो वॾो इहो अलमियो आहे, त माना 6 करोड़ माण्हुनि मां तव्हांखे 60 माण्हू न मिलनि। ऐं उहा ई जीअं असां उथंदे साईं सां मूं ॻाल्हि ॿोल कई, त जेको हुजे ज़ाहिर आहे जेकॾहिं अॼु जे दौर में बि असीं ख़ामोश रहंदासीं एज़ ए प्रोग्राम जो एंकर या साईं हिकिड़ो शाइर आहे जेको बि जंहिं फील्ड में वेठो आहे, जेकॾहिं अॼु बि असीं न ॻाल्हायूं, ख़ुदि एहतिसाबी हिकिड़ो तमामु वॾो असां वटि फुक़दान आहे हुनजो, उहा जेकॾहिं असीं न कयूं, असां पंहिंजा एब केसि ताईं ढकींदासीं, त पोइ ज़ाहिर आहे ढकींदासीं त जेको हशर असांजो थिए पियो मे बि अञा इन खां बुरो थींदो। सो हर माण्हू जेको असांखे ॾिसे थो पियो उनखे बि ख़ुदि एहतिसाबी पंहिंजो एहतिसाब पाण करणु खपे, कहिड़ी बि फील्ड में आहे, स्टूडेंट खां वठी चाहे उहो वज़ीर आला ताईं या वज़ीर आज़म ताईं हुजे। सो ब्रेक वठूं था, पोइ वरी महर साहब अञा वधीक ॻाल्हियूं थींदियूं। बिल्कुलु। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार। ऐं ब्रेक खां पहिरियां ॻाल्हियूं बि थियूं, असांजो शाइरी बि ॿुधीसीं डबई साहिब खां। ऐं ब्रेक ते जिते असीं वियासीं त इहा ई ॻाल्हि थी पई त ख़ुदि एहतिसाबी केतिरो ज़रूरी आहे, हर फ़र्द खे पंहिंजो एहतिसाब पाण करणु खपे। ऐं जीअं महर साहिबु ॻाल्हि कई त सच असांखे अहिड़ा ब्यूरोक्रेट कोन था मिलनि, पर जेके सोचींदड़ ज़हन आहिनि, जेके लिखनि था, जेके ॻाल्हाइनि था, छा उहे पंहिंजे उन मक़सद सां कमिटेड आहिनि, सचा आहिनि, उन ते बि अचूं था। सर, त हीउ वॾो अलमियो जेको आहे कीअं ॾिसो, उहो त जन माण्हुनि खे सच ॻाल्हाइणु खपे, उहे न पिया ॻाल्हाइनि, उन जे करे आहे। बिल्कुलु, मतिलबु उहो कहिड़ी बि सीट ते वेठो हुजे, मुंहिंजी सीट ते वेठो हुजे, अव्हांजी ते वेठो हुजे, या हिकिड़ो स्टूडेंट हुजे या हिकिड़ो टीचर हुजे, उन जे करे बि असीं घणनि आज़ाबनि मां गुज़रूं पिया। ऐं वरी बि न सिर्फ़ु इन शइ ते अचां थो त ऐं ॾिसां थो गुज़िरे 30-40 साल स्पेशली अहिड़ो अमल कयो वियो आहे असां सिंधी क़ौम खां। मिसाल जे तव्हां खां कॉपी कल्चर तव्हां स्कूलनि में 1985 मुंहिंजे ख़्याल में ज़िया साहब जे दौर खां वठी टीचर्स जूं नौकरियूं ब्लैंक नाला भरणा, अहलियत कोन्हे ॾिसणी, मेरिट कोन्हे ॾिसणी, जॾहिं त वधि में वधि अहम सीट पोस्ट आहे टीचर जी, छो त सुभाणे जो मुल्क धरतियूं उहो नसुल संभालींदो। असां वटि उहो सुभाणे जी धरती ऐं नसुल संभालींदड़ नसुल खे जंहिंखां पढ़ायो वियो उहो पाण ॼट हुयो। असां वटि ॼट उस्ताद ॾिना विया। असांखां जेको सिंधियत जी सुञाण आहे, ओताक कल्चर असांजी ज़िया साहब ख़ासि महिरबानी करे जॾहिं धाड़ेल कल्चर मुतारिफ़ करायो त सिंधी माण्हुनि जूं ओताकुनि खे ताला लॻी विया, जिते ख़ामोश तबलीग थींदी हुई, जिते ख़ामोश सिख्या घर हुआ। उन्हनि मां असरु इहो थियो जो जेको नसुल पोइ पैदा थियो ऐं वॾो थियो उहो पंहिंजे धरती जे वारसी जे अहसास खां वांझियल थी वियो। हू असां वटि अची वई ख़ुदगर्ज़ी ऐं ॿियो ग्लैमराइज़्ड थी वियो। जॾहिं तव्हां कंहिं बि ॿधल ढोर खे छोड़े छॾींदव न त हू भेल वञी कंदो। सो ज़हनी तौरु असां वटि जेके माण्हू उन्हनि खे उन ढोर वांगुरु ठाहियो वियो, जिन खां शऊर फुरियो वियो, शऊर बि उहो जेको ॿियनि जे कमु अचे। मूं क़ुर खे जॾहिं पढ़ियो त मूंखे क़ुर इज्तिमाई जिते किथे इज्तिमायत जो ॾिसण में आयो, पर असां सिंधी क़ौम खे इनफ़रादियत में विधो वियो त आउं ख़ुशि हुजां, मुंहिंजो घरु ख़ुशि हुजे, मुंहिंजी फैमिली ख़ुशि हुजे, ऐं कंहिंजे निड़ी ते लत ॾेई चढ़ां थो इहो न आहे ॾिसणो। मस्जिद में लॻल घड़ियाल जीअं क़ुर शरीफ़ ते लत ॾेई चोर वञी घड़ियाल ॻाईंदो आहे, उहो 150 जो घड़ियाल। हीअ सोच ॾिनी वई असांखां ऐं असां पंहिंजी धरती जे वारसी खां वांझियल थींदा वियासीं। ऐं पोइ जेको नसुल पैदा थियो ऐं जेको काफ़ी कल्चर तव्हांखे नुक़सानु ॾिनो, उहो जेको यूनिवर्सिटी क्वालिफाइड करे निकितो माण्हू, हुन स्टडी कई कोन्हे। एग्ज़ाम वारे ॾींहुं हुन गाइड वरिती, उहो पेपर ॾिनई वञी। हूअं जेकॾहिं कॉपी बंदि हुजे हा त हू ज़रूरु किताबनि में पढ़े हा, महिनत करे हा, त हुन में नवां नयूं ॻाल्हियूं ॾिसे हा, ख़्यालु ॾिसे हा, हुन दिमाग़ सोचणु शुरू करे छॾे हा, ज़िमेदारी जो अहसासु थिएसि हा। पर ईअं कयो कोन वियो। उहो मैट्रिक खां वठी इंटर खां यूनिवर्सिटी ताईं डिग्री याफ़्ता ॼट पैदा थी विया लखनि में। पोइ जंहिंजी जेका पहुच, पोइ माण्हू मोहताज थिया, छो त क़ाबिलियत न रही, मोहताज थिया वॾेरे जा, MPA जा, MNA जा, उन जा मोहताज थिया। उन्हनि पंहिंजी मर्ज़ी सां पोस्टिंग कराई ऐं पोइ उनखे यूज़ कयो। असां टाइम घटि हूंदो आहे, इहो वॾो अलमियो आहे। जेकॾहिं हिन ते अचूं तानिया, त इन जेको ज़िक्र ॾाढो सुठो पियो हले न हाणे हुनखे, त अॼु जेको शाइर आहे, अॼु जेको अदीब आहे, अॼु जेको दानिश्वर आहे, जेको सोचींदड़ ज़हन आहे, हिकिड़ो त थी वियो आम फ़र्द,
छा उहो पंहिंजी ज़िमेवारी पूरी करे पियो अदा जेका हुन करणु खपे? मुंहिंजे ख़्याल में एतिरी कोन थो करे। उनजो सबबु इहो आहे त हिकिड़ो अहिड़ो ख़ौफ़ विहारियो वियो त भई पंहिंजे धरती जी ॻाल्हि करणु, जॾहिं त धरती जी ॻाल्हि करणु, पंहिंजे क़ौम जी ॻाल्हि करणु इस्लाम जो, क़ुर में अलाह साईं जो हुकुम आहे। ऐं आउं चवां थो जेको नथो मञे उहो त गुस्ताख़ आहे। त मूंखे कंहिं दोस्त चयो त तूं शरीयत हदीस पढ़ी अथई? मूं चयो हा। पोइ तूं कोन सम्झे? मुंहिंजो सम्झुसि छा सम्झे? मूं चयो मूं हदीस नबी साईं जी हदीस जॾहिं पढ़ी त मूं हुन में इहो बि पढ़ियो सम्झियो त जेको सिंध जी इज़त नथो करे उहो गुस्ताख़ रसूल आहे। छो त नबी साईं सिंध जी तारीफ़ कई आहे। इन नबी साईं जो कौल हुजे, फ़ैल हुजे, उहा सुन्नत आहे। सो मुंहिंजो उनखे जेको सिंध जी इज़त नथो करे हुनखे गुस्ताख़ थो सम्झां। ऐं मूं क़ुर खे जॾहिं पढ़ियो त उन क़ुर मूंखे चयो त तूं पंहिंजी क़ौम सां प्यारु कर। क़ौम सां प्यारु कंदड़ खे क़ौम परस्त चइबो आहे। बिल्कुलु। पर असां वटि हालात इहे पैदा कया विया जो माण्हू क़ौम लाइ लिखण वारे खे मुल्क दुश्मन सम्झण लॻा। बिल्कुलु ख़ौफ़ अची वियो। इन करे अदीब वीचारो ख़ामोश थी वियो। मुमकिन आहे हुन लिखियो हुजे पर उहो एतिरी मंज़र ते कोन आणे सघो, या रूमालनि में वेड़े सेड़े छॾे थो त को सम्झे। रूमालनि वारो कमु घणो थी वियो आहे असां वटि। अच्छा, वरी जेकॾहिं अचूं सिंधी अदबी संगत, उन जे लाइ हिकिड़ो असांजो दोस्त इस्तिलाह सॉरी टू से, मूंखे ख़बर नाहे कुझु दोस्तनि तकलीफ़ थिए त माज़रत चवंदा सिंधी अदबी संगत में अदबी संगत जेको उनजो हशर वन यूनिट ॿिया दौर जेके असां ॾिठा उनजो हिकिड़ो रोल अॼु कीअं था ॾिसो उनखे? मुंहिंजे ख़्याल में सिंध अदबी संगत इंतिहाई अहम इदारो सिंध ऐं सिंधियत लाइ, सिंध जे अदब लाइ। पर मूंखे ईअं लॻे थो त के अहिड़ा ख़ुफ़िया हथ आहिनि जिन नथे चाहियो त सिंधी क़ौम या सिंधी अदबी संगत पंहिंजो औज ॾिसे या एक्टिव रहे। इन करे पोइ इनखे जीअं इस्लाम सां हालत थी आहे तफ़रुक़नि में विरहायो वियो आहे, तीअं सिंधी अदबी संगत खे बि ईअं ॿ टे अदा कयो वियो आहे ऐं अलॻि अलॻि सोचण वारा। ऐं वेझो रहियो आहियां, ठाहिण जी कोशिशि कई, मूं पंहिंजो किरदारु जेको अदा कयो ऐं उनजे एवज़ मूंखे जेको अदीबनि सगोरनि वरी गारनि सां नवाज़ियो उहे बि जेको ऑन द रिकॉर्ड आहिनि। सो बिल्कुलु इहो सिंध खे नुक़सानु ॾियण लाइ, सिंधियत खे नुक़सानु ॾियण लाइ के ग़ैबी हथ जिन सिंधी अदबी संगत खे नाकाम कयो आहे। ॿिया जेके असांजा इल्मी अदबी इदारा आहिनि जिन ते वॾी हिकिड़ी ज़िमेवारी, असांजी यूनिवर्सिटियूं बि अची वियूं जिन जो अव्हां ज़िक्र कयो, पोइ असां अची वञूं सिंधाला जी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी, सिंधी अदबी बोर्ड, जन जो बि हिकिड़ो माज़ी ॾाढो शानदार रहियो आहे। जन मक़सदनि जे लाइ इहे ठहिया हुआ। अव्हांखे लॻे थो त उहे इदारा उहे पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं कनि पिया? पाण अगरि जेके ॻाल्हि कई त हिकिड़ो केडर तयारु थियो आहे। जेका फार्मिंग कई वई आहे, पोशाक असांजी पाए वेठा आहिनि, असांजा पटका कपिड़ा असां वारा अथनि पर उहे फार्मिंग मां थियल आहिनि, माना फार्म हाउस मां निकितल आहिनि। उहे टेडी जिन खे जेके पाण खे धरती ऐं क़ौम ॾाढो जवाबदार नथा सम्झनि बल्कि पाण खां मथियनि जे पाण खे जवाबदार था सम्झनि, पोइ सिंध जी क़ीमत ते बि उहे पंहिंजो घर भरीनि था। धरती खपाइनि पिया, धरती जा हक़ खपाइनि पिया, पननि ते सयूं कनि पिया फाइलनि जे डप खां। बाक़ी जेको थियणु खपे उरूज जेको माज़ी में हुयो, दुनिया तरक़ी करे पई, असांजे सिंध जा इदारा तरक़ी पज़ीर थींदा वञनि। अच्छा, उन ते तानिया हिकिड़ो सुवाल मुंहिंजो अञा वरी ज़हन में अचे पियो न, ईअं त साईं वेठो आहे त मौक़े त पोइ हीअ जेका असीं धाम हणंदा आहियूं, हा मां दावा कंदा आहियूं त असीं त मोहन जे दड़े जा वारिस, ठीकु आहे, जन मोहन जो दड़ो ठाहियो वेठो 5000 6000 साल अॻु उहे किथे हुआ? जेकॾहिं असीं उन्हनि जा वारिस हुजूं हा, निज उहे असां में जीन हुजनि असांजे, त अॼु त असां उनखां टीण ते अॻिते हुजनि। पोइ अॼु असांजो हाल इहो छो आहे त माना इहा मुंहिंजे घर जी घिटी जेका आहे उनखे बि इनक्रोच आऊं कंदो थो वञा। ॿियो अॼु असांजो गटर ॾिसो, असां सिविलाइज़ उहे आहियूं, असीं दावा त कयूं था, पर अव्हांजे ख़्याल में निज माना हिकिड़ी सची दिलि सां राय ॾिजो त छा वाक़ई असीं उन्हनि जा वारिस आहियूं या उनजो तुख़ुम आहियूं? तव्हां खणी अॼु किथे बि पहुता आहियो उनजा सबब आहिनि त तव्हां खां उन वारसी जो अहसासु फुरण जे लाइ आरिसर साहिबु चवंदो त हिन धरती ते 11000 हमला थिया आहिनि। तव्हां मुसलसल, मां हिते ॻाल्हि हिते छॾे करे, हालात थींदा अथव टिनि क़िस्मनि जा नसीर साईं, नॉर्मल, एमरजेंसी, जंगी। सही, ठीकु आहे, नॉर्मल हालात में पाण ठहे वेठा आहियूं, कपिड़ा मपड़ा पाए वेठा आहियूं। एमरजेंसी में थी सघे थो तव्हांजो कोट हुजे ई न, ऐं जंगी हालत में त तव्हांजो मुंहुं धोतल बि कोन हूंदो। सो हिकिड़ा हिन धरती ते जेके आउं चवां थो ॿाहिरां प्लांटेड थियल माण्हू आहिनि उन्हनि खे हालात नॉर्मल लॻनि था, छो त उनखे धरती सां को लॻा कोन्हे। ठीकु आहे न, ऐं वरी जेके थोरी घणी जिन्स मट आहे उहे हालात खे एमरजेंसी सम्झनि था। पर असां परियां खे चरिया सिंधी जेके आहिनि न, जेके दुबई छॾाइनि था, असां आउं सम्झां थो त सिंध सां जंगी हालत आहे। सो हाणे जेकर तव्हां जंगी हालत में थी करे सोचींदव त पोइ तव्हां जेको आहे सो तव्हांजी ॿोली, तव्हांजो लहजो,
नॉर्मल हालात वारो कोन हूंदो। सो तव्हांखे मुंहनि जे दड़े वारी क़ौम खे जेको हालत कई वई आहे, जेको पंहिंजनि तरफ़ां मारायो वियो आहे, जेको धारियुनि तरफ़ां मारायो वियो आहे, त इहा क़ौम तबाह थिए, उन हूंदे बि जेकर अॼु तव्हांजे ॾाढो टोपी वारो अमरा वेठो आहे त ईअं सम्झो कुझु अञा आहिनि, अञा के आहिनि गुलचे में कापड़ी। सो जंहिं क़ौम खे हथ वठी तबाह कयो वियो हुजे ऐं उते तबाह करायो पियो वञे ऐं पंहिंजनि जे हथां तबाह करायो पियो वञे, उन क़ौम ते मयार न ॾियणु खपे। मां मासूम न, असां इज्तिमाही शऊर ते कॾहिं बि मयार न ॾिनी आहे, माना उहो कोन था कयूं, पर जेके वरी बि उहे जेके सोचींदड़ जन ते ज़िम्मेवारी आहे उहे उहा ज़िम्मेवारी अदा न पिया कनि। हा, मुंहिंजे ख़्याल में असां वटि 80% जेके सीटूं आहिनि न, से सिंध जा पुट कोन था लॻनि मूंखे। उन सीटुनि ते वेठल जेके माण्हू आहिनि न, उहे सिंध जा पुट मूंखे लॻनि कोन था। जॾहिं 70% सिंध जा पुट थिया त सिंध दुनिया जी जन्नत थींदी। ऐं अॼु बि कॉन्फिडेंट आहियां इन शइ ते त हीअ क़ौम उथंदी ऐं ज़रूरु उथंदी। ऐं थोरो टाइम लॻी सघे थो, थी सघे थो आऊं न ॾिसां, मुंहिंजा पुट ॾिसनि, नसीर न ॾिसे, नसीर जा पुट ॾिसनि, पर अॼु जेको अचे न, ख़्वाहिश त सभिनी जी आहे। अॼु तव्हां चैनल ते वेही पंहिंजी धरती जी ॻाल्हि कयो था, यकीननि तव्हांखे ॿुधंदा माण्हू ज़रूरु सोचींदा हुन ते, यानी तव्हां ज़रूरत महसूस कयो, पीड़ा आहे, तकलीफ़ आहे, तॾहिं था चऊं अहिड़ियूं ॻाल्हियूं। ज़ाहिरनि असां इज्तिमाही शऊर जे बि असां उनजे शऊर खां कॾहिं असां इनकार कोन कयो आहे ऐं ज़बरदस्त थिए पियो, पर किथे किथे जॾहिं पर घणो जॾहिं इहो ॾिसूं था पोइ तकलीफ़ में इहे अहिड़े क़िस्म जा सवाल थियनि था। ज़ाहिर असांखे पंहिंजी धरती सां, पंहिंजी ॿोली सां, पंहिंजे माण्हुनि सां कंहिंखे मोहबत न हूंदी। बिल्कुलु आहे। तव्हां सां साईं नसीर साईं ज़ुल्म न आहे तव्हांजो, तव्हां अॼु कराची में वेठा आहियो यार। 1980 खां वठी 35 लख पनाहगीर अफ़गानी जेके तव्हांजे ॻाटे में लॻल आहिनि, बर्मी, बंगाली, ॿिया रिफ्यूजीज़ जेके बि आहिनि गैर कानूनी हिते वेठा आहिनि, हिकु हिकु शनाख़्ती कार्ड ते 10 फोटो कापियूं करायो, हिते धंधो वेठा कनि। कुर्सी ते वेठल ब्यूरोक्रेट ख़ामोश आहे, सिंध जो पुटु हुजे त ख़ामोश कोन थिए, उनखे लतूं हणी धारियुनि खे ॿाहिरि कढे। अफ़गानिस्तान में जंग कॾहिं बि ख़तमु थी वई, छो असां थिए? हिते तव्हांजा इलाइक़ा कराची में नो गो एरिया लॻा पिया आहिनि, ज़मीनुनि ते कब्ज़ा आहिनि, नादरा मां शनाख़्ती कार्ड ठाराए वेठा, को पुछण वारो ई कोन्हे। कल्ह तव्हां पढ़ी हूंदी त गवर्नर हाउस में 110 माण्हू कूड़नि डोमिसाइलनि ते नौकरियूं कनि पिया 17 सालनि खां। हुकूमत जो कमु आहे त इन्हनि 110 माण्हू आहिनि न, इन्हनि 17 सालनि जा जेके बि पैसा वापसि कनि ॾंड सां, ऐं जिन्हनि खे डॉक्यूमेंट्स ठाहिना आहिनि उनखे सरेआम सज़ा ॾियनि त ॾिसे। पर केरु करे कंदा सिंध जा पुट, पर सीटुनि ते वेहनि न, उहे जेके 70-80% वेठा आहिनि जेके सिंध जा पुट कोन आहिनि, उन्हनि खे ख़ुदा को सम्झ शर्म हया ॾे त इन्हनि ते एक्शन खणनि त सिंध सुधरी वेंदी। वाह, तमामु सुठियूं ॻाल्हियूं पियूं थियनि। बहरहाल हिन में मां चाहींदसि त थोरी शेरो शाइरी बि थी वञे। हिन मौज़ू ते ॿुधायो न शाइरी? ॿुधायो। हिकिड़ो नज़म जो कुझु सुठो आहे। ऐं सर जी हर ॻाल्हि हिकिड़ी मैसेज आहे, हिकिड़ो मैसेज आहे, हर ॻाल्हि हिकिड़ो मैसेज आहे। सुठो आहे कुझु त तावीज़ मुल्ला ॾे। तव्हां ॾिठो हूंदो त भितनि ते लिखियो आहे 24 घंटे में महबूब आपके कदमों में, महबूब आपके कदमों में। ऐं उन मुल्ले ॾे हलियो वियुसि त भला महिरबानी कर तावीज़ मुल्ला, अहिड़ो को तावीज़ ॾे, पर तावीज़ मुल्ला ॾे त ॿेड़ो पार थी वञे, धरतीअ सां देस वारनि खे प्यार थी वञे। वाह 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 वाह, अहिड़ो को तावीज़, अहिड़ो तावीज़ ॾे। तूं त हिकिड़ी महबूबा खे फासाइण जी ॻाल्हि थो करे, आऊं त चवां सॼी क़ौम फासाए चाहियां न, त तावीज़ मुल्ला ॾे त ॿेड़ो पार थी वञे, धरतीअ सां देस वारनि खे प्यार थी वञे। सम्झायां कंहिंखे कंहिंखे ऐं कंहिंजो मथो खावां, घोड़ाड़े घर पियो फुरजई, घोड़ाड़े घर पियो फुरजे, साखूं खणी ॿुधायां, सम्झायां कंहिंखे कंहिंखे ऐं कंहिंजो मथो खावां, घोड़ाड़े घर पियो फुरजई, साखूं खणी ॿुधायां, हर कोई थिए भाग्य चौकीदार थी वञे, तावीज़ मुल्ला ॾे त ॿेड़ो पार थी वञे। हर को भाग्य, हर कोई थिए भाग्यो, ऐं देह देह में थियनि दधका, वण वण में थियनि वाका, सभु सूर मां थी बीहनि, पोइ काकियूं हुजनि या काका, ऐं देस लाइ सिपाही ॿुधो ॿार थी वञे, तावीज़ मुल्ला ॾे। ऐं हेॾियूं बेवाजिबियूं, हेॾियूं त बेवाजिबियूं हर रोज़ पियूं थियनि, सिंधी सॿाझड़नि खे अख ते नथियूं चढ़नि। वाह वाह, अलमियो ई हो आहे न, अख ते नथियूं। हेॾियूं त बेवाजिबियूं हर रोज़ पियूं थियनि, सिंधी सॿाझड़नि खे अख ते नथियूं चढ़नि, थिए दीद बि चिटी ख़बरवार थी वञे, तावीज़ मुल्ला ॾे त ॿेड़ो पार थी वञे, ऐं जेके सुतल ज़मीर डिबाई सुजाग थियनि। वाह, जेके सुतल ज़मीर
रिबाई सुजाग थियनि पंहिंजे दगनि वगनि लाइ गैरत करे उथनि ऐं जेको बि हुजे भाड़ियो निर्वार थी वञे तावीज़ मुला ॾे त बेड़ो पार थी वञे ऐं धरतीअ सां देस वारनि खे प्यार थी वञे। वाह वाह कमाल थी वियो। असांजी बि माना हिकिड़ो सम्झि हिकिड़ी ख्वाहिश बि आहे, दुआ बि आहे त शायदि अहिड़ो को तावीज़ अचे कुझु। माना हर माण्हू उहा ई ॻाल्हि आहिनि, पंहिंजी ज़िमेवारी अदा करे, धनार थी बीहे, जागे, चौकीदार थी तावीज़नि जी बि बीहे ज़रूरत न पवंदी सो असांजो टाइम प्रोग्राम जो पूरो पियो थिए पए, पर अञा चाहींदासीं कुझु अहिड़ो बिल्कुलु अञा हिकिड़ो वार थी वञे, मन माण्हू जाॻ अच्छा, पवनि, जेके हाणे सुतलनि खे जा शाइर आहिनि, असीं जेके टीन कुझु खड़काए, जवाब- थाल खड़काए जी, जाॻाइण जी, जी कोशिशि था कयूं। अच्छा, जेकॾहिं हाणे जो शाइर आहिनि उन्हनि जे बारे में पुछिजे, अवां पढ़ंदा आहियो उन्हनि खे? बिल्कुलु, जेके ऐं ॾिसो जेको टाइम मिलंदो आहे पढ़ी सघंदो आहियां, उनखे पढ़ंदो आहियां। ऐं मुतमिन आहियो सर उन्हनि मां? सो हर को केर बि इहो थोरी थो सम्झे त आउं ग़लति थो लिखां या सही, कसो थो हा। लिखां। हाँ। सो ठीकु आहे, वक़्तु डिसाइड कंदो। हा, बाक़ी लिखणु छा खपे इन ते ॻाल्हाए सघिजे थो त भई पाण हाणे हिकिड़ा नॉर्मल जॾहिं हालात में आहिनि त उहे इश्क मोहबत ते लिखंदा, हाँ हिकिड़ा जेके जंगी हालत में आहिनि उनखां इश्क किथां पवंदो, ॿ चई यादि न हूंदा आहिनि उनखे न। सो जॾहिं उहो शाइर ते आहे त हू सम्झे छा थो, हालात पंहिंजा कहिड़ा थो सम्झे, जंगी थो सम्झे, नॉर्मल थो सम्झे या इमरजेंसी वारा थो सम्झे। त आउं लिखण वक़्तु इहो थो सम्झां त मूंखे लॻे थो त मां जंग में आहियां। हालत मूंखे जो त तव्हां सिंध सां जेका हालत आहे न जी उहा जंगी आहे, जंगी आहे। असांजे आम माण्हू खे ख़बर कोन्हे, छो त तालीम तव्हां खां फुरी वई आहे, इन करे त तव्हांखे ख़बर न पई। तव्हांखे ख़बर पइजी वई न, हू नंढड़ो ॿारु हूंदो न घर में, बिल्कुलु उनखे 10 रुपया ॾियो ऐं पोइ फुरियोसि, न ॾींदो, कमज़ोर बि आहे, नंढड़ो बि आहे, पीउ अम्मा कुझु बि कनि न फुरे सघंदुसि, हू लेटी पवंदो पंहिंजे 10 रुपयनि ते, छो त हू 10 रुपये खे ऑन थो करे। यस क़ौम जॾहिं पंहिंजी धरती खे ऑन कयो, पंहिंजे इदारनि खे ऑन कयो न त इहे चंबड़ी पवंदा। वाह वाह। सो असां ईअं था चाहियूं त क़ौम पंहिंजे इदारनि खे, पंहिंजे धरती खे, पंहिंजे वसीलनि खे, बेट हुजनि, नंगर जी मिटी हुजे, ईअं मालिकी करे, ग्रेनाइट हुजे या काछे जो किथां जो तेल गैस हुजे, असां धणी आहियूं। बिल्कुलु असां उन कयूं। जेतिरा वसीला सिंध में आहिनि एतिरा कंहिं बि सूबे में न किथे बि आहिनि सर। कोन्हनि, किथे बि कोन्हनि। ऐं हिकिड़ी नज़्म आहे, ॻोल्हियां वेठो त मूंखे ख़ुदा करे लभी वञे त आउं नसीर खे ॿुधायां त पंहिंजो बि त वारो वरणो आहे, पंहिंजो बि त वारो भरणो, पंहिंजो बि त वारो वरणो आहे, को रोशन सिज उभरणो आहे। वाह वाह। ऐं पूरो उमेद आहियां, वाह हा, ऐं मूंखे हुजणु बि यकीन खपे। आहे। ॾिसो न, असांजो कमु सोरीअ वारी शाइरी में ॻाल्हाइण ई न खपे, या त ॾाढो पर चवंदा आहिनि त माना उहो ई आहे न, जेकॾहिं शाइर, अदीब, दानिशर इहे क़ौमुनि जा डॉक्टर थियनि। जेकॾहिं डॉक्टर मायूस थी वञे, मरीज़ खे चवे त बाबा तो में हाल कोन्हे, मरीज़ त पूरो थी वेंदो न। त कॾहिं बि इहो असां चवंदा आहियूं त शाइर खे, अदीब खे, दानिशर खे मायूसी जी ॻाल्हि करणी न खपे। न असां मायूस न आहियूं। यस, हा, मायूस जॾहिं थियासीं न असां अवां मायूस थी विया त पोइ क़ौम जो छा थींदो? पंहिंजो बि त वारो वरणो आहे, को रोशन सिज उभरणो आहे। वाह। हा रात न रहणी रात कॾहिं, हिकु थी न रहिया हालात कॾहिं, ये कुदरत चओ या फितरत चओ, हा रात न रहणी रात कॾहिं, आ अचणी तंहिंखे मात कॾहिं, ही कुदरत चओ या फितरत चओ, हिकु थी न रहिया हालात कॾहिं। हर ॾाढ में डूंगर डरणो आहे, को रोशन सिजो बुरणो आहे, पंहिंजो बि त वारो वरणो आहे, हू तुरखानी ऐं तातारी चंगेज़ सिकंदर ॻोल्हे ॾियो। वाह वाह। या शिमर यज़ीद हुजाज खणी खिलजी या हिटलर ॻोल्हे ॾियो। हर काबिज़ नेठ निकिरणो आहे, हर काबिज़ नेठ निकिरणो आहे, को रोशन सिजो बुरणो आहे, पंहिंजो बि त वारो वरणो आहे। आ क़ैद न थियणी हीर कॾहिं, यस, उनखे केर थो केर, ऐं इश्क सदी त उकीर कॾहिं। वाह वाह। वाह सर। आ क़ैद न थियणी हीर कॾहिं, हीर कॾहिं, ऐं इश्क संदी त उकीर कॾहिं, जे मक़तल में भी मुरकनि पिया, से खुटणा नाहिनि वीर कॾहिं, जिन मरणो सम्झो परणो आहे, रोशन सिजो भुरणो आहे, पंहिंजो बि त वारो वरणो आहे। ॾीए मां ॾीओ ॿारियां पियो, वाह वाह। ॾीए मां ॾीओ ॿारियां पियो, ऐं रत पननि ते हारियां पियो। ही गीत कंदा गजगोड़ कॾहिं, सो नाह खे कीन निहारियां पियो, ऐं सथ डिॿाई सवरणो आहे, को पंहिंजो वारो वरणो आहे, हा रोशन सिजो भुरणो आहे, हा रोशन सिजो। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। नेठ नेठ। ऐं उन ॾींहं जो ई असीं हुजूं न हुजूं, इहो मैटर ई नथो करे। असांजा नस्ल जेके आहिनि उहे ज़रूरु ॾिसनि। ऐं तमामु घणी महिरबानी
महर भाई साहब मां वक़्तु कढी आया टाइम जी सदाईं इहो ज़ाहिर आहे हिकिड़ी असांजी बि लिमिट थिए थी वक़्त हर सां प्रोग्राम जी time हूंदो आहे असां वटि। सो जेतिरो थी सघियो ऐं उमीद त अव्हांखे बहितर लॻो हूंदी ना ना ज़बरदस्त ॾाढी ख़ुशी थी तव्हां सभिनी सो खे। सर हिकु हर दफ़ो अवां ॿीहर सुठो बि सहमत ॾींदासीं अव्हांखे ॿीहर बि अचिजो छो त टाइम इलाही महदूद हो महदूद हुयो हिन जे करे जेको आहे अव्हांखे सही सां ॻाल्हि ॿोल न थी सघे अव्हां सां बिल्कुलु ईंदासीं। ऐं शेरो शाइरी बि इलाही घटि ॿुधाई अव्हां टाइम जे करे ज़ाहिर आहे ये शेर न आहिनि हा बारूद थो भरियां हा आतिश फशां थी फाटनि कोशिश पियो करियां रखी आस जुबाई मां अॼु पेजी वतां थो ऐं पोइ लिखां थो थे सिंध सां या त लख वार कुसां थो ऐं पोइ लिखां थो सही सो इन शेरनि खे शेर न सम्झो बारूद सम्झो बिल्कुलु वाह तमामु सो सुठो, लख लाइक तमामु घणी महिरबानी Thank you, भाई साहब टाइम ॾिनो ऐं महर भाई साहब जो मुख़्तसर वक़्त में जेके ॻाल्हियुनि सां गॾोगॾु उन्हनि जी हिकु हिकु सिट अव्हांजे साम्हूं आहे सॼी सिंध उन्हनि खे सुञाणे थी सिंध खां ॿाहिरि जिते हिते सिंधी रहनि था सिंध परस्त असीं चऊं था रहनि था उहे उनखे सल्यूट था कनि असीं बि कयूं था ऐं हीअ जंहिं दौर मां असीं गुज़रूं था वाक़ई असांखे इन्हनि शयुनि जी ज़रूरत आहे ही बारूद आहिनि ही गोला आहिनि ज़ाहिर जिन हालतुनि मां गुज़रूं पिया अंदरि जी जेका सदा हूंदी उहा बि अहिड़ी हूंदी सो हिकिड़े शाइर मां कहिड़ी उमेद था कयो त अहिड़नि हालतुनि में हू छा लिखे सो हिते वठंदासीं नाज़ीर सां ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ बि हिन प्रोग्राम में जेके मुख़्तलिफ़ ॿिया सेगमेंट आहिनि उहे बि शामिलु कंदासीं ऐं असांजी ॻाल्हि ॿोलियूं सिलसिलो जारी रहंदो पर वठूं था मुख़्तसर ब्रेक ऐं हाणे सेगमेंट जो टाइम थियो आहे सोशल मीडिया जे जहान में जाती ऐं इतफ़ाक़ सां पहिरीं तस्वीर ई मूं वटि आहे ऐं हिकिड़ी औरत आहे जंहिंजे पुट जी बर्थडे आहे ऐं हू ग़रीबनि खे खाधो खाराए थी पंहिंजे पुट जी बर्थडे ते तमामु हिकिड़ी ज़बरदस्त मिसाल आहे ऐं असां सभिनी खे ईअं करणु खपे त फ़ुज़ूल ख़र्ची करण बदिरां जेकॾहिं असीं उन्हनि पैसनि मां कुझु ग़रीब माण्हुनि जी मदद करे वठूं बिल्कुलु। त खोड़ माण्हुनि जी जेका आहे सा मदद थी वेंदी इंडिया जो ई वाक़ियो आहे इंडिया जी तस्वीर आहे जेका सोशल मीडिया ते तमामु घणो वायरल थी त जेका औरत आहे ऐं उन पंहिंजे नंढो पुटु उहो बि उन सां गॾु तस्वीर में नज़र अचे थो सो उनजी सालगिरह ते उन्हनि फ़ुज़ूल ख़र्ची करण बदिरां जेके ग़रीब ॿार हुआ स्ट्रीट चिल्ड्रन या यतीम ॿार उन्हनि में खाधो जेको आहे उहो तक़सीम कयो इंतहाई इंट्रस्टिंग अच्छा मूं वटि जेका हींअर तस्वीर आहे उहा बि ॾाढी ज़बरदस्त आहे हीअ तस्वीर आहे मुख़्तलिफ़ जेके सब्जियूं आहिनि उन्हनि मां मुख़्तलिफ़ जेके शिकलूं आहिनि माण्हुनि ठाहिनि वांदकाई जी विंदुर आहे या आर्ट जो हिकिड़ो नमूनो आहे सो तव्हांखे नज़र ईंदो हूंदो त बसर जेको आहे उन मां चूहे मां हिकिड़ी तस्वीर उन्हनि ठाही आहे उनखां हेठि वरी असांखे वाङण नज़र अचनि पिया था पेंगुइन जेके पाणी में हूंदा आहिनि बर्फ़ानी इलाइक़नि में पखी गोभी मां रिढ असीं सिंधी में चवंदा आहियूं सो उहा उन्हनि ठाही आहे तस्वीर ऐं सूफ़ मंझां उन्हनि ईअं खणी चवंदो चूहो आहे न वॾा कुए जा वॾा कन सो अच्छा तव्हांजी सब्जियुनि में जेकॾहिं ॻाल्हि कजे त तव्हांजी कहिड़ी सब्जी फेवरेट आहे मुंहिंजूं सभु फेवरेट आहिनि सियारो आहे हिन में कुझु अलॻि हिन में त ख़ासि तौर ते मटर जेके थी वञे न उनजो जेकॾहिं हा मटर जो वरी ख़ासि तौर ते जेकॾहिं तव्हां उहो अछनि चांवरनि में विझी खाओ उन सां गॾोगॾु जेकॾहिं सूप असीं जेके ठाहींदा आहियूं उन में जेकॾहिं मटरनि जो इस्तेमालु कंदो उन में फौलाद बि आहे उन में खोड़ सारा फ़ाइदा आहिनि सियारे में घणो करे माण्हू पली जेके आहे साग जेको घणो खाईंदा आहिनि मच्छी जो इस्तेमालु उन खां पोइ त ख़ासि तौर ते देसी मच्छी ऐं हिते हिकिड़ी ॿी तस्वीर मूं वटि आहे जेकॾहिं अहिड़ा उस्ताद अची वञनि त पोइ त माण्हू जेके आहिनि ॿार जेके आहिनि पढ़ाई खां जेके आहिनि दूर न रहंदा ऐं माशाअल्लाह हिकिड़ो उस्ताद आहे जेको घर घर जिते बि हुनजा स्टूडेंट आहिनि उन्हनि वटि वञी करे उन्हनि जे घर में उन्हनि खे लेसन ॾिए थो होमवर्क बि ॾिए पियो ऐं उन्हनि जो होमवर्क जेको आहे उहो चेक बि करे पियो स्कूल बंदि आहिनि लॉकडाउन जे करे सो ही हिकिड़ो सिंध जो मिसाली उस्ताद आहे उहो दर दर ते वञी शागिर्दनि जो होमवर्क चेक बि करे पियो ऐं उन्हनि खे नओं जेको होमवर्क आहे उहो बि ॾिए पियो ऐं हिननि हिकिड़ी ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो कयो आहे उनजे करे असीं उन्हनि खे सलाम पेश कयूं था ऐं जीअं तानिया चयो बिल्कुलु जेकॾहिं असांजा सिंध जा उस्ताद हिन मुल्क जा उस्ताद ईअं थी पवनि ऐं हू पंहिंजी ज़िम्मेवारी ईअं अदा कनि त असांजो जेको तालीमी सिस्टम आहे तालीमी निज़ाम आहे उहो अलाए किथे हिकु माण्हू खे पंहिंजी ज़िम्मेदारी निभाइणी पवंदी बिल्कुलु अच्छा हाणे तानिया मूं वटि जेका तस्वीर आहे उहा आहे फ़लस्तीन जे इलाइक़े जी फ़लस्तीन में मोस्टली ईअं थिए थो त इसराइली फ़ौज जे तरफ़ां जेको ज़ुल्म थिए थो उहो कंहिंखां बि लिकल न आहे मोस्टली उन्हनि ते जेका फायरिंग थिए थी या ॻोढ़ा आणींदड़ गैस जेके आंसू गैस चवंदा आहियूं उन्हनि जा जेके शेल आहिनि
उहे जेके आहिनि उहे फायर थींदा आहिनि। हिकिड़ी अमड़ आहे उन्हनि उहे ॻोढ़ा आणींदड़ गैस जेके शेल आहिनि ख़ाली इस्तेमालु थियल फ़लस्तीनी फ़ौज जा उहे गॾु कया आहिनि ऐं उन्हनि में मिटी भरे उन्हनि में जेके आहिनि उहे ॿूटा पोखिया आहिनि। त बारूद मंझां तव्हां ॾिसो न बारूद खे उन्हनि जेको आहे न बाग़ीचे में तब्दील करे छॾियो आहे ऐं हीअ माण्हू खे ज़िंदगी जीअण जो सलीक़ो सेखारे थो। ज़बरदस्त पंहिंजी टेलीविज़न स्क्रीन ते बि नज़र अचे पियो त खोड़ सारा ख़ाली शेल आहिनि ॻोढ़ा आणींदड़ गैस जा ऐं उन्हनि में मिटी भरे उन्हनि में उन्हनि ॿूटा पोखिया आहिनि। फ़लस्तीन जी हीअ अमड़ आहे ऐं उन्हनि हिकिड़ो ज़बरदस्त मिसाल पेश कयो आहे त जेके इंसान जो ज़िंदगी विञाईंदड़ जेके शयूं आहिनि ख़ासि तौर ते हथियार उन्हनि खे कीअं इस्तेमालु करे अच्छा जी हिते तस्वीर तव्हां ॾिठो पर हाल वीडियोस बि असीं ॾिसंदासीं। पहिरीं वीडियो नसीर अवां वटि आहे। हा मूं वटि जेका ही पहिरीं वीडियो आहे उहा आहे कराची जे हवाले सां आहे। कराची जो सऊदाबाद वारो जेको इलाइक़ो आहे उतां जे हिकिड़े शहरी ही वीडियो ठाहे मोकिली आहे जंहिंमें उन्हनि ॼाणायो आहे त ट्रांसपोर्ट जेका माफ़िया आहे उन रोड ते कीअं कब्ज़ो करे वरितो आहे। रोड जे ॿिन्ही पासनि खां हू पंहिंजूं वॾियूं गाॾियूं अची बीहारनि था जंहिं सां जेका आम ट्रैफ़िक जी रवानी आहे उहा तमामु घणी मुतासिर थिए थी। माण्हुनि खे परेशानियुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। तानिया न रुगो ही सऊदाबाद वारो इलाइक़ो पर जिते बि अवां वञो हद तकलीफ़ जो एॾो आज़ार वधी वियो आहे। किथे फ्रूट जा सब्जियुनि जा ठेला अची उते बीही था रहनि जिते बाज़ारूं लॻनि थियूं उते त तमामु घणी ट्रैफ़िक जेका आहे उहा जैम रहे थी। सो हिन शहरी हिन हिकिड़े ज़बरदस्त मामले तरफ़ ध्यानु छिकायो आहे उनजी वीडियो ठाहे करे। ऐं हिते हिकिड़ी मूं वटि बि वीडियो आहे सियारे जे हवाले से आहे। साइबेरिया जी शायद ही आहे न। हाँ बिल्कुलु सियारे जे हवाले सां हिन वीडियो खे ॾिसी करे मूंखे सी थो लॻे। तव्हां ॿुधायो हिन बारे में। ज़बरदस्त आहे त 52 डिग्री सेंटीग्रेड काटू 52 माना 0 जेको पारो आहे बर्फ़ वारी आहे शदीद धुंध आहे पर तंहिंजे बावजूदि उते जेका आम ज़िंदगी आहे उनजी रवानी जेका आहे उहा उअं ई हले पई। माण्हू पंहिंजूं जेके सरगर्मियूं आहिनि उहे जारी रखियूं पिया अचनि। असां त तसवर बि नथा करे सघूं। हींअर जेका सरनी आहे असीं बिस्तरनि में अची विया आहियूं पर माण्हू ॾिसो था त इन सीअ में पंहिंजा कमकार जेके जारी था। अच्छा सब्जियुनि जे त हवाले सां मां पुछो मां खां तव्हांजी कहिड़ी फेवरेट आहे। जेकॾहिं गर्मी या सर्दी जी ॻाल्हि कजे त पोइ तव्हांजी कहिड़ी फेवरेट आहे। मौसम कहिड़ो फेवरेट आहे। ज़ाहिर मौसम सभु सुठा हूंदा आहिनि पर मुंहिंजी फेवरेट हा उहा सर्दी। पर मूंखे थोड़ी सर्दी वणंदी आहे। सर्दी जी मौसम सभिनी मूंखे बि वणंदी आहे। छो त गर्मी घणो अरसो हलंदी आहे सर्दी वरी कुझु महीननि लाइ ईंदी आहे हिन करे मूंखे बि सर्दी वणंदी आहे। सो त नाज़रीन वीडियोस अवां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक खां पोइ जेकी महिमान शख़्सियत असां सां गॾु हूंदी उन्हनि जे बारे में नसीर अवांखे मुख़्तसिर ॿुधाईंदो। बिल्कुलु ॿुधाईंदुसि। उहे नौजवान डॉक्टर आहिनि डेंटल आहिनि ऐं ॾंदनि जे बीमारियुनि जे हवाले सां असीं उन्हनि खां अॼु घणो कुझु ॿुधंदासीं उन्हनि खां घणो कुझु सिखंदासीं त असीं पंहिंजनि ॾंदनि जी हिफ़ाज़त कीअं करे सघूं था ऐं जेकॾहिं हिफ़ाज़त नथा कयूं त कहिड़ियूं बीमारियूं जेके असांखे लॻी सघनि थियूं कहिड़ियूं ख़तरनाक बीमारियूं आहिनि। सो जंहिं सां ज़ाहिर आहे माण्हू शायदि ई को अहिड़ो हुजे जंहिंसां ॾंदनि जी का तकलीफ़ कॾहिं ज़िंदगी में न रही हुजे। सो जेकॾहिं अव्हांखे बि का तकलीफ़ आहे सो अव्हां ज़रूरु ॿुधिजो डॉक्टर साहिब जूं जेके ॻाल्हियूं आहिनि ऐं उन मां घणो कुझु अव्हांखे सिखण जे लाइ मिलंदो। पर उन खां पहिरियों वठूं था मुख़्तसिर ब्रेक। जी नाज़रीन ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं हिन वक़्तु जंहिं महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे उन्हनि सां असीं खोड़ मामलनि ते ॻाल्हि ॿोल कंदासीं पर असांजो जेको फोकस रहंदो उहो ॾंदनि जूं जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि उहो रहंदो। छाकाणि त असां वटि तमामु घटि माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके ॾंदनि जे हवाले सां जेके आहिनि उहे संजीदा हूंदा आहिनि या उन्हनि खे का परेशानी हूंदी आहे उनजो केयर कंदा आहिनि। उनजे करे अॼुकल्ह तमामु घणियूं अहम बीमारियूं बि थियनि पियूं। ख़ासि तौर ते वात जो जेको कैंसर आहे उहो तमामु तेज़ी सां पखिड़िजे पियो। उनखां सवाइ बि ॾंदनि जूं ॿियूं खोड़ सारियूं जेके आहिनि उहे बीमारियूं आहिनि जेके माण्हुनि जे लाइ काफ़ी मसइला पैदा करे सघनि थियूं। ख़ासि तौर ते जेके ॿारड़ा आहिनि असांजा अॼुकल्ह ॾिसूं था उहे जेके शयूं खाइनि था पोइ या त वक़्तु सिर उन्हनि जा घणनि जा जेके ॾंद आहिनि उहे टुटंदा न आहिनि जॾहिं 7 सालनि जी एज थींदी आहे या उनखां पोइ वक़्तु सिर उहे ॾंद छो नथा निकिरनि ऐं घणनि माण्हुनि जे मुंहं में जेका स्मेल थींदी आहे उहा बि माण्हुनि जी परेशानी जो सबबु बणिजंदी आहे। त खोड़ मामला आहिनि जिन ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। चीज़ल डेंटल क्लिनिक जेका आहे कराची में काफ़ी पॉपुलर आहे ऐं तक़रीबन 83 खां वठी कराची में हू पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾियनि पिया ऐं हींअर कराची में उन्हनि जूं 3 मुख़्तलिफ़ हंधनि ते ब्रांचूं आहिनि ऐं उन्हनि जा जेके सरबराह आहिनि डॉक्टर बशीर साहब
उन्हनि जा फर्ज़ंद आहिनि, उहे बि डॉक्टर आहिनि, डॉक्टर नवीद बशीर साहब। अॼु उहे असांजा महिमान आहिनि, उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। डॉक्टर साहब तमामु घणी महिरबानी। डॉक्टर साहब कैसे हैं आप? अल्लाह का शुक्र, ठीक ठाक। सॉरी टू से अमांखे सुबुह सुबुह डिस्टर्ब कयो असां। न को मसलो कोन्हे। अच्छा, सब खां पहिरां नसीर जे बारे में ॿुधायो त इन्हनि जा दंद सही था लॻनि ॾिसण में? उनमें खिलणो पवंदो मूंखे। न, इन्हनि जा दंद सुठा था लॻनि, माशाल्लाह ख़ूबसूरत शख़्सियत जा मालिक आहिनि। थैंक यू। अच्छा डॉक्टर साहब, अक्सर माण्हुनि जो जेके दंद आहिनि उहे येलो हूंदा आहिनि, मतिलबु हू वाइट जे लाइ छा कनि? पाणी जो इस्तेमालु या त घटि था कनि या त विटामिन वग़ैरह या इन्हनि जी ज़रूरत हूंदी आहे छा? इन जा मुख़्तलिफ़ इन जा कारण आहिनि, वजूहात हूंदियूं आहिनि। बेसिकली पहिरों त दंद पीला थियनि था, तव्हांजी ब्रशिंग हैबिट आहे उहा तव्हांजी अगरि ठीकु न आहे त उन जे करे बि जेको आहे न दंदनि में पीलाहट ॼमी थी वञे। प्लस में इन खां अलावा कुझु एरियाज़ अहिड़ा आहिनि जिथे पाणी जेको आहे उहो सही न आहे। बिल्कुलु। फ्लोराइड जो हिकिड़ो कॉन्टेंट हूंदो आहे, अगरि उहो पाणी जे अंदरि वधीक हुजे त उन सां फ्लोरेसिस थी वेंदी आहे। तव्हांजे दंदनि जी लेयर जे मथां जेको आहे हिकिड़ी येलो कलर जी लाइनिंग अची वेंदी आहे। कैल्शियम जे करे बि थी सघे थी उहा लेयर? थी सघे थी, पर मेजॉरिटी ऑफ द टाइम्स असां ॾिठो आहे कि उहो ड्यू टू एक्सेस अमाउंट ऑफ फ्लोराइड अगरि हुजे, जीअं तव्हां अगरि जेको थर पार्कर जी साइड आहे असांजी, या इवन दैट जेके अहिड़ा एरियाज़ जिथे हींअर खूह जो पाणी इस्तेमालु, उन में फ्लोराइड कॉन्टेंट वधीक हूंदो आहे, त उन जे करे उहा येलो डिस्कलरेशन हूंदी आहे ऐं उहा परमानेंट हूंदी आहे। उहा डिस्कलरेशन ईअं न वेंदी आहे सफ़ाई सां, उहा न, उहा हुन जे इनेमिल में ई उहा हिकिड़ी डिफॉर्मिटी पैदा थी वेंदी आहे। अच्छा, ब्रश जेकॾहिं असीं यूज़ कयूं त केतिरे सेकेंड लाइ, केतिरे मिंट लाइ असांखे यूज़ करणु घुरिजे? अक्सर हिकिड़े सेकेंड में ई ब्रश जेके कवर करे वेंदा आहिनि। हिकिड़े सेकेंड में त ब्रश नथो थी सघे, छो त तव्हांजे मुंहं में 32 दंद आहिनि, उन्हनि खे हिकिड़ो प्रॉपर टाइम खपे। त नॉर्मली असां रिकमेंड कंदा आहियूं कि 3 खां 5 मिंटनि ताईं तव्हां नॉर्मली आराम सां ब्रश कयो, जल्दी न कयो। जल्दी ब्रश करण सां हिकिड़ी त सफ़ाई प्रॉपर न थी थिए ऐं उहो वरी अॻियां हली हुन जा नुक़सान। अक्सर माण्हू जल्दी में कंदा आहिनि शायदि। हा, उहो ब्रशिंग अलाए छो माण्हुनि खे जल्दी हूंदी आहे। हाणे लेडीज़ हूअं कलाक पंहिंजे फेस ते हणंदा आहिनि, पर ब्रशिंग अगरि असां पुछंदा आहियूं त दे टेक ओनली फ्यू सेकेंड्स। अगरि उहा प्रॉपर ब्रशिंग 2 खां 3 मिंट बि अगरि एटलीस्ट तव्हां कयो ऐं स्लोली कयो त उन जो हिकिड़ो तमामु बेनिफिट आहे दंदनि जे हवाले सां। यहाँ पे अगर बात करें बच्चों के दूध के दांतों की, त उन्हनि जे जेकी उन्हनि में कीड़ा लॻी वेंदा आहिनि, त हुननि जे लाइ छा करणु घुरिजे? ॾिसो, ॿारनि खे पहिरियों त इहो सम्झण जी ज़रूरत आहे कि ॿारनि जे दंदनि में कीड़ो लॻे छो थो। लॻे इन वजह सां थो कि तव्हां ॿार खे फीडर ॾेई था छॾियो राति जो ऐं उहो वात में विझी करे सुम्ही थो पए। उन जे करे छा थो थिए, जेको 8-9 कलाक राति जो सुम्हे थो त उन में उहो हिकिड़ी केरीज़ फॉर्मेशन स्टार्ट थी थिए। कीड़ो लॻणु उन वक़्तु आइडियल पीरियड हूंदो आहे जेॾी महिल कीड़ो लॻणु शुरू थो थिए, छो त उनखे हिकिड़ी प्रॉपर ग़िज़ा थी मिले, शुगर जी मिक़दार वधीक हूंदी आहे वात में खीर जे करे। त उन बहितर इहो आहे कि राति जो सुम्हण खां पहिरियों कोशिशि कजे कि ब्रशिंग ज़रूरु करायो ॿार खे, ऐं ईअं ई सुबुह जो बि जेको आहे उनखे ब्रशिंग करायो। त उन जी जेकी वात में जेको शुगरी जेको इंटेक आहे न खीर जे, उन में या खाधो जेको खाए थो ॿार, त उहा शइ उनजो वात उनजो साफ़ु हुजे, उन में का शुगर जी या को बि अहिड़ो ॿियो जेके कॉन्टेंट्स हूंदा आहिनि जेके कीड़े खे फेवर कनि, जी उहा तव्हां घटि में घटि करे छॾियो। त उहो चॉकलेट बि खाईंदा आहिनि नंढा ॿार जी ग़िज़ा जेको आहे इहा सम्झण जी ज़रूरत आहे। ॿार जी ग़िज़ा वॾनि खां 4 टाइम्स वधीक आहे, छो त उहो बार जेको आहे न, का कॾहिं टॉफ़ी खाईंदो, कॾहिं चॉकलेट खाईंदो, कॾहिं खीर बार पीअंदो। वॾनि जी अञा बि इंटेक एतिरी न हूंदी आहे, उहो हिकिड़ो लिमिटेड टाइम लंच कंदो या डिनर कंदो। ॿारनि में त इहो आहे जो उन्हनि जो वात मुसलसल वर्किंग में आहे, त उन्हनि जी ब्रशिंग वधीक ज़रूरी आहे। ऐं जेको साल खां वठी 6 सालनि ताईं या 7 सालनि ताईं जेके ॿार जा खीर जा दंद हूंदा आहिनि, उहे उअं ई जेको आहे वीक हूंदा आहिनि। थोरा उन्हनि जो जेको इनेमिल फॉर्मेशन आहे उहा मिल्टी जे हिसाब सां हूंदी आहे, त उन में अगरि कीड़ो जल्दी लॻी सघे थो। ऐं ईअं ई अगरि असां जेको पंहिंजी क्लिनिक ते नोट था कयूं त 80% जेके ॿार अचनि था, त उन्हनि जे अगरि असां नॉर्मल अगरि चेकअप कयूं त उन्हनि में 80% में कीड़ो लॻल हूंदो आहे ऑलरेडी, हिकिड़े में, 2 में, 3 में। ऐं अक्सर पेशेंट्स इन करे ई पंहिंजे ॿारनि खे वठी ईंदा आहिनि कि उन्हनि खे सिवियर पेन हूंदो आहे। त असां ऐं ॿारनि में हिकिड़ो ॿियो इहो आहे जो ट्रीटमेंट ऑप्शन्स तमामु लिमिटेड आहिनि। ॿार जेको आहे उअं ई हिकिड़ो डॉक्टर वटि वेंदे थोरो जेको आहे उहो घबराईंदो आहे,
त हाणे उन में असां इहो ई चवंदा आहियूं की अगरि ब्रशिंग तव्हां सिर्फ़ु पंहिंजी ॿार जी प्रॉपर रखायो त इहे डेंटल प्रॉब्लम्स एटलीस्ट काफ़ी हद ताईं घटि थी सघनि था। अच्छा, हिते वॾी वॾनि जी ॻाल्हि कयूं त ब्रेसिस माण्हू हणाईंदा आहिनि दंदनि में न, त हुनजी छा मुख़्तसिर एज हूंदी आहे, हुन एज खां पोइ हणाए था सघूं, छो त दंद अक्सर गैप ते हूंदा आहिनि? ब्रेसिस ॾिसो डिपेंड थो करे की तव्हांजी हिकिड़ो त के जेके परमानेंट दंद आया आहिनि, जेके 6 सालनि खां टुटणु शुरू थींदा आहिनि जॾहिं खीर जा, त पोइ परमानेंट ईंदा आहिनि। 12 सालनि ताईं इहो प्रोसेस हलंदो आहे। 12 सालनि खां वठी 19 खां 20 सालनि ताईं हिकिड़ी आइडियल एज आहे जंहिंमें ब्रेसिस जेके आहिनि उहे रिकमेंडेड आहिनि कि अगरि उन एज में ब्रेसिस लॻी वञनि त उहो तमामु सुठो थी थो वञे। हिन ब्रेसिस जो जेको ट्रीटमेंट ड्यूरेशन आहे न जेको, उहो तक़रीबन साल खां 1.5 साल 2 साल ताईं वेरी करे थो, डिपेंडिंग ऑन दी सिविरिटी ऑफ केस। हर मरीज़ जा दंद ॿिए मरीज़ खां मुख़्तलिफ़ आहिनि। उन में अगरि लिमिटेड अगरि ॾिठो वञे कि अगरि मेल अलाइनमेंट आहे या दंद थोरा घणा टेड़ा मेड़ा आहिनि त उहो साल में ठीकु थी वेंदा आहिनि। उन में पेशेंट खे असां वटि हर 15 ॾींहं अचिणो पवंदो आहे, महीने में एटलीस्ट 2 दफ़ा उनखे विज़िट करिणो पवंदो आहे, पोइ उहो साल जे अंदरि अंदरि उनजा दंद सही थी वेंदा आहिनि। हुन जे लाइ को अलॻि सां ब्रश आहे, छो त उहो टीथ ते त उहो ब्रेसिस लॻल हूंदा आहिनि, उन सां सही सां वॉश न थींदो आहे जेकी घर में ब्रश आहे? अॼुकल्ह मार्केट में अवेलेबल आहिनि। जॾहिं उहो पेशेंट जेके बि असां वटि हूंदा आहिनि, असां उन्हनि खे पोइ रिकमेंड कंदा आहियूं कि तव्हां ब्रशिंग, उन्हनि खे टेक्निक ॿुधाईंदा आहियूं, ऐं उन्हनि जा जेके प्रिकॉशन्स हूंदा आहिनि या जेके डू एंड डोंट्स हूंदा आहिनि कि तव्हांखे छा नाहे खाइणो, छा खाइणो आहे, त उहे सभु शयूं हुन में ॿुधाईंदा आहियूं। नसीर साहिबु बिल्कुलु इहो ई आहे त आउं जनरल सम्झणु चाहींदसि। हीअ त खोड़ मामला आहिनि उहे संजीदा क़िस्म जा। आम जेको हिकिड़ो असांजो ॾिसंदड़ आहे उनखे ख़बर कीअं पए त ॾंदनि जूं बेसिक जेके आहिनि उहे बीमारियूं कहिड़ियूं आहिनि या मसइला कहिड़ा आहिनि ऐं उनखे कीअं बची सघिजे थो, उहो पोइ हर एज जे माण्हू जे लाइ? सर नॉर्मली त जेके अगरि ॾिठो वञे न त 2-3 शयूं असां पंहिंजी क्लिनिक ते ॾिसूं था जेके कॉमन आहिनि। सभिनीनि खां पहिरियों त मरीज़ असां वटि ईअं अचे कोन त उहो अचे थो सिवियर पेन में। पेन इन करे थो थिए कि जॾहिं तव्हांजे दंद में कीड़ो माकोड़ी लॻी थी वञे ऐं उहा माकोड़ी हिकिड़ी हद खां वधीक तजावुज़ करी थी वञे ऐं उहा वञी इनेमिल खां डेंटीन हिकिड़ो पल्प हूंदो आहे जंहिंमें नसूं हूंदियूं आहिनि, उन्हनि ताईं जॾहिं कैविटी पहुचे थी त पोइ सिवियर क़िस्म जो शूटिंग पेन थो थिए। पोइ मरीज़ असांखे चवंदो आहे हाणे हिन जेको आहे न सूर खे ख़तमु कयो। पोइ उन में असां वटि तमामु लिमिटेड ऑप्शन्स आहिनि, या त असां उन दंद खे बचायूं या उनखे कढी छॾियूं। अॼुकल्ह असांजी कोशिशि ईअं हूंदी आहे कि असां दंद खे बचाइण जी कोशिशि कयूं। पोइ उन में रूट कैनाल ट्रीटमेंट उन्हनि खे एडवाइस कंदा आहियूं। इन खां अलावा जेकी सेकेंड मोस्ट जेकी कंप्लेन कंदा आहिनि न, उहा हूंदी आहे मुहाड़ जी, कि असांखे मुहाड़ में तकलीफ़ आहे, ब्रश कंदे हुए रतु थो अचे, वात मां बदबू थी अचे, या दंदनि में उहा ताक़त न आहे, चॿाइण में तकलीफ़ थी थिए, या मानी सेंसिटिव थी वेंदा आहिनि, सेंसिटिव या मानी फासे थी दंदनि जे विच में, त उहो वरी तव्हांजे मुहाड़नि जो मसइलो थींदो आहे। असां उनखे आम ज़बान में पायरिया चवंदा आहियूं, या जिंजीवाइटिस पंहिंजी अगरि मेडिकल टर्म्स में चऊं त उहो थी थो वञे। त हाणे उन खां पोइ वरी जेकी थर्ड मोस्ट कंप्लेन आहे उहा इहा ई आहे कि अगरि का मरीज़ खे का हैबिट आहे, जीअं उहे स्मोकिंग थो करे या पान या छालिया या ड्रिंक थो करे, त उन में वरी अगेन उनजे दंद या मसूड़ा उन जा मुतासिर था थियनि, दंदनि में मोबिलिटी अची थी वञे या दंदनि में उहा ताक़त न थी रहे। ऐं फेस मुंहं जो कैंसर बि त आहे, उहो हिकिड़ो मेन अॼुकल्ह जेको आहे हिकिड़ी नई, मतिलबु तव्हां सम्झो कि नई त न चइजे आहे काफ़ी सालनि खां, पर हाणे गुज़िश्ता 4-5 सालनि खां त उहा लंग कैंसर खां पोइ सेकेंड ते ओरल कैंसर अची वियो आहे। तमामु घणी हर 10 मां असां 2 मरीज़नि खे जेको आहे न उहो ओरल कैंसर असां डायग्नोस हाणे कयूं था। ऐं इहो जेको कैंसर आहे उहो ईअं न आहे कि कंहिं कैटेगरी खे थो थिए या कंहिं हिकिड़ी एज ग्रुप खे थो थिए, इहो यंगस्टर्स खे बि थिए थो, इहो ओल्ड एज खे बि थिए थो, टीन एज में अॼुकल्ह कॉमन थी वियो आहे। हाणे उहो ड्यू टू जेके इहे हैबिट्स आहिनि उन जी वजह सां हाणे पान छालिया गुटको असांजी सोसाइटी में वधंदो थो वञे, या सिगरेट जेको आहे स्मोकिंग जो हिकिड़ो हैज़र्ट आहे तव्हांजे मसूड़नि ते, ज़बान ते। पोइ इन खां अलावा वरी हिकिड़ो ॿियो इहो असां वटि ॾाढी ड्रॉबैक आहे कि असां वटि अवेयरनेस न आहे। मरीज़ असां वटि अचण ई नथो चाहे, या उहो तॾहिं थो अचे जॾहिं हिकिड़ी जेको आहे उहो हिकिड़ी क्रॉस थी वञे, हिकिड़ी टाइम लिमिट गुज़री थी वञे। उन में पोइ हिकिड़ो अगरि कैंसर जो पेशेंट आहे त उनजो त को इलाजु कोन्हे, मुंहं जे कैंसर जो त को इलाजु कोन्हे फ़िलहाल, अगरि उहो स्टेज ताईं हले। बिल्कुलु खोड़ अहिड़ा पेशेंट असां कैंसर जे हॉस्पिटल में बि ॾिसूं था। इवन 1-2 माण्हुनि सां अहिड़नि सां मुलाक़ात थी जेको पंहिंजा ॾंद ॾेखारे पियो त मूं कॾहिं ज़िंदगी में कॾहिं पान गुटको या सुपारी न खाधी हूंदी, पर तंहिंजे बावजूद बि कंहिं थी थो वञे। जी, उन में सर ईअं थिए थो कि अगरि तव्हां बिलफर्ज़ हाणे तव्हां ईअं एग्ज़ाम्पल वठो कि कंहिंजे वात में को हिकिड़ो दंदु भॼी पियो ऐं हिकिड़ो शार्प एज आहे
ऐं उहो शार्प एज जेको आहे जीअं नोकीलो का शइ हूंदी आहे, धार ठहियलु हूंदी आहे, चूंब हूंदी आहे, उहा चूंब उन जी ज़बान खे लॻंदी रही, पर उहो कुझु वक़्त खां पोइ उहो यूज़ टू थी वियो, हुन चयो शायदि इहो सही आहे मसइलो, हुन चेक न करायो, त उहा छा थियो जो उहा ज़बान ते हिकिड़े छाले नुमा शइ ठही वई। उहो छालो जॾहिं प्रॉपर डायग्नोज़ न थियो त पोइ उहो वधंदो रहियो, पोइ ख़बर पई की उहो कैंसर जी शिकिल इख़्तियार करे वियो। ईअं ई तव्हांजे जेके मसूड़ा आहिनि या जीअं चप जो जेको अंदरो हिसो आहे, अगरि उन में को छालो कंहिं क़िस्म जो थिए थो ऐं मरीज़ उन खे अवॉइड थो करे या चए थो की मूंखे अहिड़ी का परेशानी कोन्हे, मां छो डॉक्टर खे ॾेखारियां, त उहा पोइ कैंसर जी शिकिल इख़्तियार करे सघे थो। अहिड़ो त अक्सर ईअं बि थींदो आहे त कंहिंखे जेकॾहिं हाज़मे जो मसइलो आहे, मिसाल मादे जो मसइलो आहे, ॿियो त उन्हनि खे अक्सर उन्हनि जो वात में छाला त थींदा ई आहिनि। बिल्कुलु सही था चओ। उन जे लाइ बि इहो ई असां चवंदा आहियूं की अगरि मैदे जी का तकलीफ़ आहे त उनजो ॾाढो बुरो इम्पैक्ट थो पए तव्हांजे ॾंदनि ते। अगरि एसिडिटी वधीक आहे त पोइ मुंहं जो जेको मीडियम आहे उहो अलाह ताला हिकिड़ो निज़ाम रखियो आहे, उन खां अगरि उहो एसिडिक मीडियम वधे थो त पोइ तव्हांजा ॾंद भुरण था लॻनि। सही। या अक्सर मरीज़ चवंदा आहिनि की ॾंद असांजा यकदमि भॼी था पवनि, चॿाईंदे हालांकि को कीड़ो न हूंदो, कुझु न, पर उहे टुटी था पवनि या उन्हनि में जेको आहे उहो कमज़ोरी पैदा थी वञे, त उहो मैदे जे एसिडिक मीडियम जे करे कि अगरि तव्हां उनजो प्रॉपर इलाज नथा करायो त उनजो असरु वात ते बि अचे थो। ऐं हिन जो कैल्शियम जी खोट जो बि को कारण थी सघे? सर उहो मेन आहे, 98% त तव्हांजी कैल्शियम ऐं वाइटामिन डी लेवल आहे। कैल्शियम खां वधीक सम्झण जी ज़रूरत आहे कि वाइटामिन डी लेवल जेको आहे न, अगरि उहो अॼुकल्ह मां त असां त हिन ते मुंहिंजी पूरी रिसर्च थियल आहे, उहा इंटरनेशनल हुन में जर्नल्स में पब्लिकेशन बि आई, त हाणे उन में मां पंहिंजे 100 मरीज़नि खे इहा हिस्ट्री वरिती ऐं उन्हनि जा टेस्ट कराया वाइटामिन डी जा, कैल्शियम जा, त उन में 90% जेके पेशेंट असां वटि आया त उहे वाइटामिन डी डेफिशिएंट हुआ। मतिलबु उहे पेशेंट हुआ जंहिंजी 20 खां घटि हुई वाइटामिन डी लेवल, ऐं उन 90% मां बि तक़रीबन 50% अहिड़ा हुआ जेके 10 खां बि हेठि हुआ, ऐं इन में मेजॉरिटी जेकियूं हुयूं असांजूं लेडीज़ हुयूं। लेडीज़ में वाइटामिन डी लेवल जेको आहे उहो तमामु घटि आहे। हुन जी वजह शायदि इहा बि आहे कि अॼुकल्ह जेको आहे असां इंडोर था वेहूं, घरनि में था वेहूं ऐं ॿाहिरि उस नथा वठूं। इन जो बेस्ट त उस आहे। वाइटामिन डी जी जेकी मेन सोर्स आहे उहा सनलाइट आहे, सुबुह जी रोशनी आहे, उहा तव्हांजे लाइ मेन आहे। ऐं वरी फ्लैट वग़ैरह में एतिरी रोशनी अचे बि नथी सूरज जी। सो इन ॻाल्हि ॿोल जे सिलसिले खे जारी रखंदासीं। व्यूअर्स, हाणे टाइम थियो नंढे शॉर्ट ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार, ऐं डॉक्टर नवीद बशीर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ॾंदनि बीमारियुनि जे हवाले सां इंतिहाई अहम मालूमात असांखे ॾियनि पिया। यकीनन अव्हां बि उन्हनि मां घणो कुझु सिखंदा हूंदा। सो जीअं विटामिन ऐं कैल्शियम जो अव्हां चयो, त माण्हू खे ख़बर कीअं पए? असां वटि जीअं अव्हां चयो न त जॾहिं सूरु थिए तेसि ताईं ॾंदनि जे डॉक्टर वटि अचिबो ई कोन, त कीअं माण्हू पंहिंजे लेखे, त मुंहिंजे ख़्याल में शायदि ई को माण्हू वञे जो पंहिंजी विटामिन जी या कैल्शियम जी टेस्ट वञी कराए, उन्हनि खे जेसि ताईं को डॉक्टर सजेस्ट न करे, या ईअं बि माण्हू वञी कराए सघे थो? न, ईअं बि कराए सघे थो, पर अगरि बहितर आहे कि डॉक्टर जे मशवरे खां इहो टेस्ट कराए। माण्हू हुनजो इहो ई आहे कि अगरि तव्हां मरीज़ अगरि फील करे थो कि ॾंद जेके आहिनि उहे टुटणु शुरू थिया आहिनि, या ईअं लॻनि था कि ॾंदनि जो जेको आहे थोरो भुरणु शुरू थिया आहिनि, या ईअं कुझु मरीज़ चवंदा आहिनि कि असांखे लॻे थो कि ॾंदनि जो थोरो कलर डिफरेंस पियो थो अचे, या उन में को अहिड़ो उहा शाइनिंग नथी अचे ॾंदनि में, त पोइ बहितर आहे कि तव्हां डॉक्टर खे ॾेखारियो ऐं डेंटिस्ट पोइ जेको आहे उनखे डायग्नोस करे पोइ तव्हांखे एडवाइस कंदो, तव्हां वाइटामिन डी लेवल चेक कराए वठिजो। इन खां अलावा ॾंदनि खां अलावा बि अगरि वाइटामिन डी घटि हूंदो त तव्हां थोरो हलंदव त तव्हांखे थकावट फील थींदी, या मरीज़ चवंदा आहिनि कि अक्सर असांखे जोड़नि में तकलीफ़ शुरू थी वई, या अगरि तव्हां पंहिंजे हथ जी एक्सरसाइज़ था कयो ऐं उहा मुसलसल कंदा रहो ऐं अगरि हिन जॉइंट्स में पेन थिए त इन जो मतिलबु आहे कि इहो वाइटामिन डी। अगरि जीअं जेंट्स आहिनि गाॾी हलाइनि था या उन में उहो फील कनि था कि भई मां गाॾी हलाईंदे वे मुंहिंजे पेर में थोरो तकलीफ़ थी थिए, या फील थो थिए कि थकिजी थो पवां जल्दी, त उहो वाइटामिन डी जी डेफिशिएंसी में शुमार थो थिए।
त तव्हां अगरि टेस्ट कराईंदव त उहो जेको आहे वाइटामिन डी तव्हांजो घटि ई ईंदो। सही। अच्छा, अक्सर माण्हुनि खे ईअं बि हूंदो आहे ॾंदनि में स्पेस घणो हूंदो आहे, पोइ का बि शइ खाओ ज़ाहिर हुनजा ज़रा रहिजी था वञनि, हुनजे करे बि पोइ ॾंदनि जो खोड़ सारियूं बीमारियूं थियनि थियूं। हिकिड़ो त इहो ॾंदनि जो स्पेस जो बाय बर्थ हूंदो आहे, या इहो बि कुझु असांजे आदतुनि जे करे वधंदो आहे, या उनजा सबब छा हूंदा आहिनि? सर हिकिड़ो त इहो हले बि थो, हेरिडिटरी बि आहे कि अगरि तव्हांजी फैमिली में कंहिंजे वातनि ॾंदनि में अगरि गैप आहे त उहे त थींदो आहे। उहो साम्हूं जे ॾंदनि में अक्सर ॾिठो आहे कि विथियूं हूंदियूं आहिनि। अंदरां जेके ॾंद आहिनि उहे बेसिकली असांजी पंहिंजी हैबिट्स जी वजह सां आहिनि। असांजे 90% माण्हुनि खां तव्हां पुछंदव न त उहे टूथपिक इस्तेमालु कंदा आहिनि, जेको इहो काठी चइबी आहे, पिया खोटींदा आहिनि। इहो सभिनीनि खां वधीक ग़लति अमल आहे। ऐं इहो मां ॾिठो आहे कि अक्सर जेको आहे असांजे ॿाराड़ी में या ॿियार होटलुनि ते उहे ज़रूरु तीली ॾींदा आहिनि या माचिस जी तीली घुरंदा आहिनि। इहो सभिनीनि खां ग़लति आहे। असां इन खे स्ट्रॉन्गली डिस्करेज कंदा आहियूं कि तव्हां ब्रशिंग करे ऐं कोशिशि कयो कि उहे पंहिंजे गैप्स मां उहो जेको बि खाधो आहे उहो कढो, बाक़ी उनखे टूथपिक सां न कयो। ईअं अगरि को मरीज़ फील करे थो कि मुंहिंजे ॾंद में अहिड़ा सोराख़ थी विया आहिनि या एतिरो गैप थी वियो आहे कि ॾंदनि में उहो शयूं फासनि थियूं, त बहितरु आहे तव्हां कंहिं डेंटिस्ट खे ॾेखारियो। उन जी पोइ प्रॉपर असां उनजो ट्रीटमेंट करे उहो कोशिशि कंदासीं कि उहो जेको गैप्स आहिनि न उन्हनि खे फिल कयूं। सही। नॉर्मली इहो जेको आहे न गम्स जी वीकनेस जी वजह सां थिए थो, छो त असांजे ॾंदनि खे जेको आहे उहे मुहाड़ थी होल्ड करे, जेके गम्स हूंदा आहिनि, उहा अगरि मुहाड़ कमज़ोर थी वञे, पंहिंजी जॻह छॾे थी, हेठि हली थी वञे, त पोइ उन जी वजह सां उहो विथियूं पैदा थी वञनि ॾंदनि में। अच्छा, जीअं असां शुरू में ॻाल्हि कई न पहिरियों, त असां घणा माण्हू इहा ॾिसंदा आहियूं त हुनजी लेवल छा आहे, पोइ ॾाठ कढबी, ॾंद कढबो, या इन जी हिते ट्रीटमेंट थींदी रूट कैनाल बि वटि। त जीअं चओ त असां सजेस्ट कंदा आहियूं त ॾंद कढराइजे न। त के डॉक्टर ईअं बि मिसाल ॾींदा आहिनि, मिसाल हिकिड़ी भित आहे, हुन मां हिकिड़ी सिर मां कढी त पोइ तव्हांजी ऑलरेडी उहा भित कमज़ोर थियणु शुरू। ईअं बि आहे ॾाठ मां कढराई, तुंहिंजे पासे वारा ॿिया ॾंद जेके आहिनि उहे कमज़ोर थींदा। ईअं आहे सर, इन जो इहो ई आहे कि अलाह ताला जेको आहे न 2-3 ॾंदनि खे हिक ॿिए सां जॉइंट कयो आहे, पाण में हिकिड़ो ॾंदु ॿिए ॾंद सां मिलियल आहे। उन मां को हिकिड़ो ॾंदु बि अगरि निकिरे थो त जेके बराबरि वारा 2 ॾंद आहिनि उहे पोइ उन ख़ाली जॻह ते अचण जी कोशिशि था कनि। उन जी वजह सां बि इहा विथी पैदा थिए थी ऐं उहो ॾंदनि में जेको आहे मेल अलाइनमेंट थी थिए, मतिलबु ॾंद पाण में टेड़ा मेड़ा थी था वञनि। ऐं मथों जेको ॾंदु आहे उहो बि हेठि माना अचण जी कोशिशि थो करे उन ख़ाली जॻह जी तरफ़। त हिकिड़े ॾंद जे न हुजण जी वजह सां तव्हांजो जर्नली जेको मुंहं जो एनवायरमेंट आहे उहो चेंज थी थो वञे। त असां एडवाइज़ इहा ई कंदा आहियूं कि जेॾीमहिल तव्हां ॾंदु कढरायो त कोशिशि कयो कि उन दौरान ई उनखे उन जॻह ते ॿियो ॾंदु हणाए बि छॾियो, उन जॻह खे ख़ाली न आहे छॾिणो। अॼुकल्ह इहो ॾिठो जदीद टेक्नोलॉजी आहे न, स्क्रू टाइप, त असां त मेडिकल जी टर्म में ख़बर छा चवंदा, पर उहो ॾंद वाक़ई उते लॻी बि वञनि था। उहो डेंटल इम्प्लांट चऊं था। डेंटल इम्प्लांट अॼुकल्ह आयो आहे। जीअं असां वारनि जो ट्रांसप्लांट थिए थो त ईअं ई जेको आहे तव्हांजो जेको ॾंदु अगरि निकिरे थो त उन जॻह ते हिकिड़ो इम्प्लांट लॻी थो वञे ऐं उन जी जेकी फंक्शनिंग आहे उहा बिल्कुलु जीअं तव्हांजा पंहिंजा ॾंद हूंदा आहिनि उअं आहे। त उहो हिकिड़ो आइडियल वे आहे रिप्लेसमेंट ऑफ टूथ। अच्छा, इहो इलाजु महांगो केतिरो आहे? पाकिस्तान में त ख़बर आहे त तमामु सस्तो आहे, पर दुनिया में त तमामु डेंटिस्ट माना ॾाढो महांगो इलाजु आहे। पर जेकॾहिं कंहिंजा 2 ॾंद खुटी पिया आहिनि, को लॻाराइणु चाहे त केतिरे में मिनिमम या मैक्सिमम? सर हाणे इन में त क्राइटेरिया डिफरेंट आहे कि तव्हांजो कहिड़ो ॾंदु थो लॻे या कहिड़े क्वालिटी जो थो लॻे या किथां थो लॻे। पर नॉर्मली जेको आहे मां सम्झां थो कि पाकिस्तान में डेंटल ट्रीटमेंट महांगो न आहे, तव्हांजी लापरवाही उनखे महांगो थी करे। जॾहिं असां वटि मरीज़ अचनि था त असां त उन्हनि खे इहो ई चवंदा आहियूं कि तव्हां अगरि पंहिंजो चेकअप ख़ाली कराईंदा रहो त कॾहिं ॾंदु कढण जी बि शायदि असांखे ज़रूरत न पवे। असांखे पेशेंट पाण मौक़ो थो ॾिए कि उन लापरवाही करे पंहिंजा ॾंद ख़राबु करे असां वटि अचे थो। पोइ हिकिड़ो वक़्तु थो अचे कि उन में पोइ असांखे मेजर ट्रीटमेंट करणो थो पए, त हुनजी कॉस्ट पोइ उनखे ओॾीमहिल घणी थी लॻे कि यार हे ॾंद हणाइण आयुमि त एतिरो बिल ठही वियो मुंहिंजो। नॉर्मली त हाणे 1000 में 1000 ॿिनि में 3 में बि कमु थिए थो, पर जे तव्हां हुनखे अगरि छॾे था ॾियो त पोइ उहो लखनि में भलियो थो वञे। अच्छा, वरी हिते ई सॉरी ॻाल्हि थो कयां तानिया, त असां वटि वरी कराची में त ख़ासि तौर ते सदर में माशाल्लाह हिकिड़ा अहिड़ा डेंटिस्ट वेठा आहिनि जेके ख़बर थो त माना हुते त 7 में बि कमु थो थी वञे। अक्सर माण्हू प्रिफरेंस जीअं मां चयो त काठी बि न हणो, पर हुननि वटि उन्हनि जा जेके औज़ार आहिनि उहे कहिड़ा आहिनि, उन सां ॿियूं केतिरियूं बीमारियूं लॻी सघनि थियूं, माण्हुनि में अवेयरनेस न आहे। हेपेटाइटिस सर मेन कॉमन आहे, हेपेटाइटिस आहे या इन खां अलावा जेके असां वटि HIV एड्स आहे उहो ॾाढो कॉमन आहे। सॼो ॾिसो फोकस ई असांजो इहो आहे न कि जॾहिं तव्हां कंहिं
कंहिं सुठी क्लिनिक ते या हॉस्पिटल ते वेंदव त उन जॻह ते असांजी जेकी मेजॉरिटी ऑफ द टाइम इहा ई कोशिशि हूंदी आहे की असां पंहिंजी स्टरलाइज़ेशन ते कंहिं क़िस्म जो कॉम्प्रोमाइज़ न कयूं ऐं उन जी शायदि असां थोरी फीस वठूं था त उहा मरीज़ खे लॻे थी की यार हिते इलाजु शायदि महांगो थो थिए पर हिकिड़ो मरीज़ ॾिसो हाणे अॼुकल्ह त बाशऊर आहे तव्हांजे घर में अगरि टीवी आहे त पोइ त तव्हां सॼी दुनिया खे उहो ई ॾिसो पिया था तव्हां सदर जी हिकिड़ी क्लिनिक खे विज़िट कयो ऐं गॾोगॾु वरी पोइ तव्हां कंहिं असांजी या प्राइवेट क्लिनिक खे विज़िट कयो तव्हांखे हिकिड़ो ज़मीन आसमान जो फ़र्क़ु महसूसु थींदो या डॉक्टर जी हिकिड़ी पंहिंजे ॻाल्हाइण खां ई ख़बर पइजी वेंदी की आया हे पढ़ियल लिखियल डॉक्टर आहे या इहो ईअं ई आहे हाणे इंसानु ॾिसो पंहिंजी ज़िंदगी आहे न पंहिंजो सिहत आहे उन खां वधीक त तव्हांजे लाइ कुझु न हुजणु खपे कपिड़े खां वधीक गाॾी खां वधीक घर खां वधीक तव्हांजी जान आहे त तव्हां पंहिंजी जान ते एटलीस्ट इहे शयूं कॉम्प्रोमाइज़ न कयो तव्हां मतिलबु हिकिड़ो उहो ई चवण जो मक़सदु आहे की तव्हांखे अगरि पंहिंजी अगरि सिर्फ़ु पंहिंजी उन ते कॉम्प्रोमाइज़ न कयो पंहिंजी हेल्थ ते पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजी हाइजीन जो ख़्यालु रखो त तव्हां डेंटिस्ट वटि शायदि पोइ तव्हांखे एतिरी ज़रूरत ई न पवंदी एक्सेसिव ट्रीटमेंट कराइण जी असां जेके वॾी एज जा माण्हू आहिनि उन्हनि जा ॾंद अॼु बि माशाल्लाह खोड़ अहिड़ा आहिनि असांजा वॾा असां ॾिठासीं माना इवन 80 साल 100 सालनि ताईं बि माना उन्हनि जा हूंदा आहिनि अॼुकल्ह त माना ॾिसूं था त 25-28 खां टपूं था त पोइ इहे मसइला शायदि उहो त हुनजो लाइफ स्टाइल जो बि फ़र्क़ु हो खाधनि पीतनि जो बि फ़र्क़ु हो अच्छा असां वटि घणनि माण्हू जेके न उन्हनि में इहो बि सस्पेंस हूंदो त इहे जेके ॾंद असांखे लॻनि था इहे ॾंद अचनि किथां था जेकॾहिं असांजे माण्हुनि इहो तव्हां डाउट ख़तमु करे छॾियो उन्हनि जा आम माण्हू न उन्हनि जा क्वालिटी अलॻि अलॻि हूंदी आहे हिन जो छा आहे मतिलबु अक्सर मां ॾिठा आहिनि माण्हुनि खे ॾंद लॻराईंदे उन में बदबू ईंदी आहे त हुनजी छा वजह आहे त छो हुन में बदबू थी अचे ॾिसो हाणे उहो ई डिपेंड थो करे न की तव्हां कहिड़ो क्वालिटी था हणायो कंहिं बि तव्हां क्वालिफाइड अगरि डेंटिस्ट खां दंद हणायो था त सवाल ई पैदा नथो थिए की उन जे दंद हणण खां पोइ का बदबू अचे हा ईअं थी सघे थो की अगरि मरीज़ पंहिंजी ब्रशिंग सफ़ाई नथो रखे छो त ॾिसो कुदरती हिकिड़ी शइ हुई उनजो तव्हां ख़्यालु न रखियो उहा ज़ाया थी वई जॾहिं तव्हां उन जॻह ते आरज़ी शइ था हणायो त उहा त वधीक उनजी केयर तव्हांखे करणी पवंदी छो त उहा त आर्टिफिशियल आहे त हाणे उहो ईअं ज़रूरी न आहे की अगरि तव्हां मूंखां ₹1,00,000 जो अगरि दंद हणायो त तव्हां चओ हाणे त सॼी जान उमिरि छुटी हाणे मां छाजो बुर्श कयां छो इन जो ख़्यालु रखां डॉक्टर साहिबु मूंखां पैसा वरिता आहिनि ईअं बि न आहे तव्हांखे पंहिंजो ख़्यालु वधीक रखिणो आहे ऐं उहो ॿियो अलाए हिकिड़ो सुवाल तव्हां कुझु अचनि किथां ॾिसो त इहो हिकिड़ो जेको आहे न मिसकॉन्सेप्शन असांजी हिकिड़ी त डेंटिस्ट्री में ॾाढी आहे जेके इहे हर माण्हू जेको आहे न असांजे मथां हिकिड़ो कॉमेंट कंदो आहे हर ट्रीटमेंट ते हाणे कंहिं हिकिड़े अची चयो असांखे पेशेंट खे साईं इहो मां ॿुधो आहे कंहिं गॾ जा अलाए कुते जा दंद वरी चवंदा आहिनि त हिक ॿिए जा रखियल हूंदा आहिनि मतिलबु हुन जा कॾहिं तव्हां मूंखे हणो था ईअं नथो थी सघे ॾिसो हाणे हिन में डिपेंड थो करे जीअं पोर्सलीन जा दंद लॻनि था ईअं ई ज़िरकोनियम जा दंद लॻनि था ईअं ई तव्हांजा जेके जीअं इम्प्लांट था कयूं त उहो टाइटेनियम जो इहो सॼो हिकिड़ो मटीरियल्स आहिनि जंहिंजी उहो पूरी फैब्रिकेशन ऐं पूरी हिकिड़ी कंप्यूटराइज़ सिस्टम आहे जंहिंमें उहे दंद प्रॉपर ठहनि था ऐं उहे बिल्कुलु जीअं इंटरनेशनल लेवल जे हिसाब सां ठहनि था ऐं पोइ असां उनजी प्रॉपर हिकिड़ी जेकी उनजी फैब्रिकेशन खां पोइ ऐं प्रॉपर प्रोसेस खां पोइ उहे हर मरीज़ जो डिफरेंट आहे साइज़ एंगल उनजो शेप उनजो मुंहं जो जेको हिकिड़ो पंहिंजो टेक्सचर आहे उहो डिफरेंट आहे ऐं को मरीज़ ॿिए मरीज़ खां टे मरीज़ खां बिल्कुलु इंटायरली डिफरेंट आहे ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मां अव्हां एतिरो ख़्यालु कयो था जेके वॾा हॉस्पिटल पोइ ही जिन जो असीं मिसाल त जेके अताई वेठा आहिनि उहे बि छा ईअं एॾे प्रोसेस मां गुज़ारे करे उहे ॾंद ठाराईंदा हूंदा अव्हांजे ख़्याल में या पोइ तॾहिं असांजा माण्हू चवंदा आहिनि इहे ॾंद सर न आहे हाणे उन्हनि जो बि मूंखे नथी ख़बर पए पर मुंहिंजे ख़्याल सां पोइ बि शायदि उहे जानवरनि जा त दंद न हणंदा हूंदा छो त उहे त अञा एक्सपेंसिव था पवनि अगरि प्रैक्टिकली मां ॾिसां जेके हो दंद इस्तेमालु कनि था उन्हनि जी एतिरी कॉस्ट न आहे अगरि असां एक्रेलिक जा दंद चऊं जेके प्लास्टिक मटीरियल जा आहिनि जेके ठहनि था त उहे बि एतिरा त कोन्हनि मतिलबु उहे वधीक सवला आहिनि बनिस्बत असां कंहिं जानवर जा दंद उनखे ठाहे करे हणूं छो त मां चयो न की हर दंद ॿिए दंद खां डिफरेंट आहे असांखे उनखे प्रॉपर शेप ॾियणी आहे उनखे प्रॉपर उनखे हिकिड़े सांचे में विहारणो आहे त उहो हिकिड़ो ॾाढो डिफिकल्ट मरहलो आहे ऐं अक्सर माण्हुनि जो डॉक्टर साहिबु मां ॾिठो आहे त कलर मैच न आहे थींदो दंदनि जा जेकॾहिं न्यू दंद लॻराइनि था त उहो पंहिंजा येलो आहिनि उहे घणा वाइट था लॻराइनि त हुननि खे मतिलबु छा करणु घुरिजे ॾिसणु घुरिजे त दंद सां मैच थिए थो या न या त पोइ डॉक्टर खे अहिड़ो कुझु करणु घुरिजे इहो हाणे थोरो घणो अगरि थी सघे थो किथे चेंजिस अचनि पर हाणे जीअं असां वटि अगरि को पेशेंट अगरि फिक्स दंद कराए थो त असां वटि उन जे लाइ हिकिड़ी प्रॉपर शेड गाइड उन में असां उहे दंदनि खे मैच करे ऐं पोइ असां उहो दंद हणंदा आहियूं पर
कॾहिं कॾहिं वरी पेशेंट जी पंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी आहे, उहो चवंदा मुंहिंजा दंद पीला आहिनि, उन्हनि खे तव्हां छॾियो, तव्हां मूंखे अछा दंद हणो। उन्हनि जी पंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी आहे, उहे असांखे क़बूल ई न कंदा आहिनि कि तव्हां असांखे पीला दंद हणो। इहे अहिड़ा पेशेंट ईंदा हूंदा? जी मेजोरिटी अहिड़ी आहे, छो त उहो केरु चाहींदो कि मां पीला, चवंदा असांजा त पंहिंजा हुआ, पर असांखे जेके ॿिया हणायूं था उहे असांखे अछा हणाए ॾियो। सही सही। बहरहाल शो जो टाइम भी इते मूंखे अञा ज़हन में मज़ाक जस्ट किडिंग, अॻे हुन सोन जा दंद बि लॻाराईंदा हुआ, ॿुधो हूंदो अवां या कंहिंखे ॾिठो बि हुजे। नसीर साहब खे लॻाइणो आहे, तव्हांखे पुछे थो त केतिरे में लॻंदो? अॼुकल्ह उहे लॻनि था छा? न सर, उहो दौर हाणे ख़तम थी वियो आहे, पर उहा गोल्ड मतिलबु फिलिंग हूंदी हुई। बेसिकली उहो अहिड़ो को सोन जो न हूंदो, पहिरियों हूंदो चांदी जो बि ठहंदो, उहा सिल्वर कलर जी हूंदी त हुनखे चांदी जो चवंदा कि चांदी जी भराई था करायूं, चांदी जो दंद था हणायूं। या सोन जो गोल्डन जो हूंदो त हुनखे चवंदा भई सोन जो दंद आहे, पर उहो सोन जो न हूंदो, बेसिकली हुनजो जेको कलर हूंदो उहो गोल्ड हूंदो। पर हाणे जीअं जिद्दत अची वई आहे त हाणे त असां उहो कोशिशि इहा ई कंदा आहियूं कि जेके तव्हांजा पंहिंजा दंद आहिनि उहे मैच कयूं, 100% मैच कयूं। ऐं तानिया त मुंहिंजे लाइ चयो, पर छोकिरियुनि खे सोन सां घणी लॻाव त ऑलरेडी माना लेडीज़ खे वधीक हूंदो, मे बि जो इरादो हुजे तॾहिं मूं सोचियो डॉक्टर साहिब खां पुछी वठूं त सोन जा दंद अॼु बि लॻंदा आहिनि। सो तमामु घणी महिरबानी डॉक्टर नवीद बशीर साहिब, घटि वक़्त में अची करे असांजे शो में ॾाढो सुठो माशाल्लाह। ऐं वरी बि अवांखे असीं ही ज़हमत ॾींदासीं त अवां अचो, ज़रूरु ईंदासीं इंशाल्लाह। सो शो जो टाइम पंहिंजे इख्तिताम ते वञी पहुतो आहे ऐं नसीर साहिब उम्मीद आहे त ही जेके खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं उन्हनि मां कुझु न कुझु अवां ज़रूरु सिखियो हूंदो। ऐं ॻाल्हि उहा ई आहे, डॉक्टर साहिब ईअं चयो त जेके नेचुरल शइ नेचुरल आहे, जेतिरो थी सघे थो अलाह ताला अवांखे जेके दंद ॾिना आहिनि या ओवरऑल जेका बि अवांजी हेल्थ आहे, हेल्थ कॉन्शियस जेकॾहिं अवां थियो था त खोड़ सारियुनि बीमारियुनि खां अवां बची था वञो, पोइ डॉक्टर न वञण जी अवांखे ज़रूरत ई नथी पवे। पर जेकॾहिं अवां एहतियात न कंदो त ज़ाहिर आहे पोइ त अवांखे डॉक्टर न बि वञिणो पवंदो, पोइ ॾंद बि कढाइणा पवंदा आहिनि, बॉडी जा ॿिया बि खोड़ अहिड़ा पार्ट्स आहिनि जेके माण्हू ऑपरेशन करे कटाइणा बि पवनि था। सो ज़रूरी इहो आहे त माण्हू खे हेल्थ कॉन्शियस हुजणु खपे, पंहिंजे सिहत जो ख़्यालु वरी मुलाक़ात थींदी, पंहिंजो इलाही सारो ख़्यालु रखिजो ऐं तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।